बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। द मॉर्निंग ऑफ धरती में आया अवां जी मेज़बान प्रह सैयद मुसागर मुझा को होस्ट मौजूद आहिनि नसीर गोपांग। उम्मीद आहे सब ठीक हूंदा, मज़े में हूंदा। ऐं जेकॾहिं असां ॾींहं जी शुरूआत कयूं त कंहिं सुठी ॻाल्हि सां या कंहिं सुठे कोल सां शुरू करियूं त तमामु बहितर ॻाल्हि हूंदी आहे। ॾिसूं था अॼु जो जेको कोल आहे उहो टीम फ़लसफ़ो त न हूंदो फ़लसफ़ो वो टीम वारनि खे चवनि जेके रखनि था ॻोल्हे करे उन माण्हू खे मां ॻोल्हियां थो जो केरु थो कढी अचे अहिड़ी ॻाल्हियूं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां हुननि खे ॻोल्हे रखो त उहो केरु कढी थो अचे माण्हू। सो बहरहाल अॼु जी जेका ॻाल्हि इहा आहे त गुफ़्तगू जेका आहे उहा ॿुधाईंदी आहे त तरबियत थियल आहे या उनखे पालियो वियो आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जेकॾहिं असां इन ॻाल्हि ते थोरी गुफ़्तगू करियूं, मुख़्तसिर गुफ़्तगू करियूं त इन में इहो मूंखे चयो वियो इंट्रो खां पहिरीं मुख़्तसिर गुफ़्तगू करणी आहे त मुख़्तसिर गुफ़्तगू करियूं त इहा बिल्कुलु सही ॻाल्हि चयल आहे त असां जेको ॻाल्हाईंदा आहियूं उहो असांजे पूरे जेको घर या ख़ानदान खे रिलेक्ट कंदो आहे त असां कहिड़े ख़ानदान सां बिलोंग करियूं था, असां कहिड़ी फैमिली सां बिलोंग करियूं था। ऐं हिकिड़ी जनरल ॻाल्हि बि इहा हूंदी आहे त जेकॾहिं असां बदतमीज़ी कंदा आहियूं या का ग़लति ॻाल्हि चवंदा आहियूं त पुठियां असांखे ईअं ई चयो वेंदो आहे त कहिड़े घर सां बिलोंग थो करे, ही हिनजो घर कहिड़ो आहे, हिनजो ख़ानदान कहिड़ो आहे जो ही अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाए रहियो आहियूं। ऐं उनखां अलावा मौला अली अलैहिस्सलाम जो बि इहो कौल आहे त तव्हां पंहिंजी ज़बाननि जे हेठां लिकियल हूंदा आहियो। तव्हां जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कयो तॾहिं तव्हांजी असलियत ख़बर पवंदी आहे त तव्हां केरु आहियो ऐं तव्हांजो जेको तालुक़ु आहे उहो कहिड़ी फैमिली सां आहे। असां वटि आम तासिर इहो ई हूंदो आहे त असां वटि माण्हू जेके आहिनि उहे बदतमीज़ी करे वेंदा आहिनि, ग़लति ॻाल्हाए वेंदा आहिनि, पर इहा शइ न आहिनि सोचींदा त उहो इम्पैक्ट सिर्फ़ु उन बंदे ते नाहे कंदो, उनजी पूरियूं जेके बि पुश्तियूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते इम्पैक्ट कंदो आहे, उन्हनि ते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, उन्हनि ते जेको आहे आङुर खड़ी वेंदी आहे त हीउ माण्हू जेको आहे अहिड़े तरीक़े सां बिहेव करे रहियो आहे। इन करे चयो वेंदो आहे त पंहिंजो जेको बिहेवियर आहे या पंहिंजो जेका गुफ़्तगू आहे उनखे नरम करियो, उनखे जेको आहे उहो पोलाइट रखो। हिकिड़े बुक में लिखियलु ॾाढो ख़ूबसूरत लिखियलु हो, मुसफ़ बुक जो नालो आहे त तव्हां जेका आहे उहा बिहेवियर पंहिंजो आहे न उन ते सभिनी खां वधीक हिकिड़ी चवंदा आहिनि त ध्यानु ॾियो, छो जो तव्हांजी चयल ॻाल्हि जेका आहे उहा गोली वांगुरु लॻी वेंदी आहे माण्हू खे ऐं उहा केतिरो अंदरि ताईं वञे थी उहा तव्हांखे नाहे ख़बर पवंदी। जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे टुटी वेंदियूं आहिनि, ख़तमु थी वेंदियूं आहिनि, पर तव्हांजा जेके बिहेवियर आहिनि उहे सदियनि जा जेके आहिनि उहे असरु छॾे वेंदा आहिनि इंसान जे दिमाग़ ते, इंसान जी दिलनि ते। वाह, बिल्कुलु ईअं ई आहे। सो सही चयो खिलो पिया। सो ज़बरदस्त नाज़रीन, बिल्कुलु ईअं आहे त एहतियात करणु खपे ॻाल्हाइण में ऐं ज़ाहिर आहे उहा मुंहिंजी तरबियत जी बि निशानदेही कंदी आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿोल। ऐं मौला जो कौल बिल्कुलु ईअं आहे त हर माण्हू पंहिंजी ज़बान जे हेठां लिकियलु आहे, ॻाल्हाईंदो पधरो थी पवंदो, सूट वूट गाॾियूं बंगला इहो मैटर नथियूं कनि, ज़बान तव्हांजी नुमाइंदगी कंदी आहे। ऐं ॿियो मौला जो बि ज़बरदस्त हिकिड़ो ॿियो कौल बि हुन ते मूंखे यादि पियो अचे त मौला अली जो इहो बि कौल आहे त कंहिं बि माण्हू जी असल पर्सनैलिटी या शख़्सियत खे मूंखे ॾिसणो आहे त उनखे कावड़ जी हैसियत में ॾिसो, सूरत में ॾिसो। जेॾी महिल इंतिहा दर्जे जी कावड़ में हुजे त पोइ ॾिसो त उनजो लहजो छा आहे, उनजो बिहेवियर कीअं आहे, छाकाणि त जॾहिं माण्हू नॉर्मल आहे उहो त ॾाढो सूट बूट या ठाठ बाट सां ॻाल्हाईंदो आहे, पर जॾहिं कावड़ में ईंदो आहे त आपे मां निकिरी ईंदो आहे, पोइ ख़बर पवंदी आहे असल माण्हू हीअ आहे ईअं। सो तव्हांजो चवण जो मतिलबु इहो तव्हांजो इम्तिहान इहो हूंदो आहे त कावड़ में बि पंहिंजा जेके नर्व्स आहिनि, पंहिंजा जेके एसाब खणी चऊं उनखे कंट्रोल में रखणु, ठीकु आहे। सो नाज़रीन इहे ॻाल्हियूं असांजूं हलंदियूं आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि सां शुरूआति कई प्रोग्राम जी ऐं अॼु मूंखे बि सम्झ में आई। सो हाणे अचूं जेकॾहिं हिन ते त पाकिस्तानी क्रिकेट टीम जेको सेमीफाइनल में उन्हनि खे शिकस्त मिली ऑस्ट्रेलिया हथां, उनजे सदमे मां न रुॻो टीम पर असांजा जेके आम माण्हू आहिनि उहे अञा ताईं उन सदमे मां न निकिरी सघिया आहिनि। नो डाउट हिकिड़ो वॾो सदमो आहे, छाकाणि त शुरू जा जेके बि मैच हुआ पाकिस्तान ज़बरदस्त अंदाज़ सां उहे खटिया ऐं उमेदु हिकिड़ी पैदा थी सेमीफाइनल खां पोइ फाइनल में वेंदी असांजी टीम ऐं हिन साल जो वर्ल्ड कप खणी ईंदी। बहरहाल उहे न थी सघियो ऐं उनजो जेको समूरे जो सॼो बार आहे, मलबो आहे, उहो किरियो पाकिस्तानी बॉलर हसन अली ते, जंहिं कैच ड्रॉप कयो मैथियो जो ऐं उनखां पोइ हुन टे जेके आहिनि छका हणी ऑस्ट्रेलिया खे फाइनल ताईं पहुचाए छॾियो। सो उहा तनक़ीद जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे ऐं तनक़ीद हिकिड़ो त ज़ाहिर कैच ड्रॉप थियो, उनखां पोइ तनक़ीद थियणी हुई। ॿियो जेको पाकिस्तानी कैप्टन खां जॾहिं सुवालु कयो वियो त मैच जो टर्निंग पॉइंट तव्हांजे ख़्याल में कहिड़ो हो, त उनजो टर्निंग पॉइंट हो जेको हसन अली कैच ड्रॉप कयो। उनखां पोइ त सोशल मीडिया ते हिकिड़ी भरभार नज़र अचे थी, पर जिते उन ते तनक़ीद थिए पई वरी खोड़ सारा माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके हसन अली जी साराह बि कनि था। उहे इहो ॿुधाइनि पिया त हलंदड़ साल दौरान बैन अल-अक़वामी जेके बि मैचिस थिया आहिनि उन सभ खां वधीक विकेटूं हसन अली वरितियूं आहिनि ऐं माज़ी जा उन्हनि जा पोस्टर ऐं रिकॉर्ड बि शेयर कनि पिया। हिन जे करे पाकिस्तानी टीम खे फिराणी मैच में फ़तेह बि मिली। सो बहरहाल सदमो बि आहे, ॾुख बि आहे, तनक़ीद ऐं साराह वारो सिलसिलो जेको आहे उहो बि हलंदड़ आहे।
बिल्कुलु सही था चओ। जीअं त हिकु तरफ़ तव्हां ॿुधायो त हसन अली ते जेका तनक़ीद थी रही आहे पर उन जूं तारीफ़ूं बि आहिनि, एप्रिसिएशन बि मिले पई। ऐं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, कंहिं वक़्तु माण्हू जो चवंदा आहिनि को कहिड़ो वक़्तु हूंदो आहे, को कहिड़ो वक़्तु हूंदो आहे, कंहिं वक़्तु बि कुझु थी सघे थो, को माण्हू बि ॼाणी नाहे कंदो। ऐं स्पेशली असां वटि जेको आहे उहो क्रिकेट खे ज़िंदगी मौत जो मसइलो बणायो वेंदो आहे। त मूंखे नथो लॻे त को बि रांदीगर जेको आहे उहो ॼाणी करे मिस करे को बॉल या उहो पाण ॼाणी करे उहा ग़लति ॻाल्हि करे। सो इहे रांदूं आहिनि, रांदुनि खे जेको आहे उहो एतिरो दिमाग़ ते न वठिजे। ऐं हर प्रोग्राम में इहा ई ॻाल्हि कंदी आहियां त रांदुनि खे एॾो दिमाग़ ते न वठो, पाण खे जेको आहे उहो इन्हनि सभिनी शयुनि खां आज़ादु रखो। जेको गेम खे आहे, गेम बि ॾिसो त गेम आहे, ऐं खटियो या हारियो का ॻाल्हि न आहे। जेकॾहिं असांजी ओवरऑल परफॉर्मेंस ॾिसूं, ॾाढी ज़बरदस्त पाकिस्तान जी परफॉर्मेंस रही आहे। 6 जूं जेके 6 मैचूं आहिनि उहे खटियूं आहिनि, ऐं इहो सिर्फ़ु पाकिस्तान जी जेका टीम खटी न आहे पर रिकॉर्ड बि क़ाइमु कया आहिनि। जेकॾहिं असां कप्तान जी ॻाल्हि करियूं त ऐं उहो बि इंटरनेशनल रिकॉर्ड क़ाइमु कया आहिनि। जेकॾहिं असांजे पाकिस्तानी कप्तान जी ॻाल्हि करियूं, बाबर आज़म जी, त उन T20 वर्ल्ड कप में 300 खां वधीक रन्सूं ठाहींदड़ पाकिस्तान जो पहिरियों रांदीगर बणिजी विया आहिनि। ऐं उनखां अलावा उन्हनि जेको टूर्नामेंट दौरान 6 मैचुनि में 303 रन्सूं बि ठाहे रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं नाज़रीन जेके ॾिसूं त उन सां गॾु पावर प्ले जा जेके ओवर हूंदा आहिनि स्टार्टिंग में, उन में सभ खां घटि जेके विकेटूं आहिनि उहे पाकिस्तानी क्रिकेट टीम जूं ज़ाया थियूं। ॿियूं जेके टीमूं आहिनि पावर प्ले दौरान हुनजा वधीक रांदीगर जेके आहिनि से आउट थींदा रहिया। ऐं बग़ैर कंहिं विकेट ज़ाया करण जे पावर प्ले में जेको ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ मैच हो, उन में बि 47 रन्सूं पाकिस्तानी टीम कयूं। ऐं इहो बि हिकिड़ो रिकॉर्ड पाकिस्तान जे हिसे में आयो। पहिरें वारी ॻाल्हि ओवरऑल ईअं आहे त पाकिस्तानी टीम परफॉर्म ॾाढो सुठो कयो, पर जेकॾहिं फाइनल में अचे हा त ख़ुशी वधीक थिए। न बिल्कुलु बिल्कुलु ख़ुशी थिए हा, लाज़मी ॻाल्हि आहे। जॾहिं असां पंहिंजी शइ खे अॻियां ॾिसंदा आहियूं त तमामु ख़ुशी थींदी आहे। ऐं स्पेशली क्रिकेट जेका आहे उहा सभिनी खां वधीक खेॾंदड़ रांदि आहे, ऐं उन ते तमामु घणो माण्हुनि जो चाह हूंदो आहे। तक़रीबन बिल्कुलु रिएक्शन बि एतिरो ई थो अचे। जीअं तव्हां ॻाल्हि करियां त डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में, डिफरेंट एरियाज़ में बाक़ाइदा स्क्रीन्स लॻायूं वयूं हुयूं, उन ते इंतज़ाम कया विया हुआ मानी जो, ऐं बनायो उते जेको बि हूंदो आहे माण्हू जी गैदरिंग थींदी आहे, ऐं तमामु सुठे तरीक़े सां थियो हो। फाइनल में अचेव त बिल्कुलु ख़ुशी थिए सभिनी खे। पर जेकॾहिं हारियो आहे न गानो हारे जीते हमें तुमसे प्यार है, बिल्कुलु उहा शइ असांजी बरक़रार रहंदी। ऐं हिन दफ़ा मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अक्सर ईअं थींदो आहे जॾहिं बि पाकिस्तान जी टीम हारजी ईंदी आहे त काफ़ी तनक़ीद मिलंदी आहे, काफ़ी घटि वधि ॻाल्हायो वेंदो आहे सोशल मीडिया ते, जेको अमूमन न करणु खपे पर थींदो आहे। पर हिन दफ़ा तमामु घणी उन्हनि खे एप्रिसिएशन मिली रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां वठी करे जेके बि मुख़ालिफ़ धुर जा माण्हू आहिनि, या जेके शोबीज़ सां बिलोंग कनि था, या जेके बि वॾियूं शख़्सियतूं आहिनि असांजूं, त उन्हनि तक़रीबन ट्विटर ते या पंहिंजा जेके बि सोशल अकाउंट्स आहिनि उन्हनि सभिनी ते तमामु घणी तारीफ़ कई आहे, एप्रिसिएशन ॾिनी आहे। ऐं इहो बि चयो आहे त इहा रांदि आहे, रांदि खे रांदि करे वठो, तव्हां खटियो जीतो उहो मैटर नथो करे, पर ओवरऑल जेका परफॉर्मेंस हुई तव्हांजी तमामु बहितरीनु हुई, हिकिड़ी सचाई वारी परफॉर्मेंस हुई, त असांखे तव्हां सां प्यार आहे। ठीकु आहे जी। ऐं सुठी रिवायत आहे, ऐं रिवायत खे हथी वठाइणु खपे। ज़ाहिर आहे गेम आहे, कॾहिं माण्हू खटींदो आहे, कॾहिं हाराईंदो आहे। ऐं जेकॾहिं ॿिए पासे असीं ॾिसूं त हिन हफ़्ते दौरान जेके आहिनि काफ़ी कुझु थियो। असांजी कोशिशि हूंदी आहे त दुनिया ऐं पाकिस्तान लेवल ते जेके मामला थियनि अव्हांखे उन हवाले सां अवेयर कयूं। सुठी ॻाल्हि पाकिस्तान में इहा थी आहे जो मुख़ालिफ़ धुर जी जेके पार्टियूं आहिनि, ख़ासि उन्हनि जो इतिहाद थियो PDM, ऐं उहो असीं ॾिसूं था सेनेट जे इलेक्शन खां पोइ जहिड़ो का त टुटी वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अलॻि थी वई हुई, सो ॿियूं पार्टियूं हिकिड़े पासे हुयूं, पीपल्स पार्टी हिकिड़े पासे हुई। सो हाणे हिकु भेरो ॿीहर उहे मुतहद असांखे थींदे नज़र अचनि पिया। ऐं जेका गॾिजाणी थी पीपल्स पार्टी जी मेज़बानी में, उन में हिकिड़ी मेज़ ते असांखे बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु, मियाँ शहबाज शरीफ़ साहिबु ऐं मौलाना फज़लुर रहमान साहिबु गॾु जेके आहिनि उहे बीठल नज़र आया। ऐं हाणे इहे ॻाल्हियूं थियनि पियूं त ईंदड़ महीने खां यानी डिसंबर खां इस्लामाबाद तरफ़ मार्च बि थींदो, ऐं हुकूमत खे किराइण जूं ॻाल्हियूं मुख़ालिफ़ धुर जूं जेका आहिनि पार्टियूं उहे कनि पियूं थियूं। ऐं वॾो जेको जवाज़ आहे उहो महांगाई खे ॼाणायो पियो वञे। नो डाउट महांगाई में जेका वाध थी आहे, उनखां पोइ जेके आम माण्हू आहिनि उहे बि जेके आहिनि हुकूमत ते ॿरियल असांखे नज़र अचनि पिया। ऐं ॾिसणो इहो आहे त मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं वाक़ई मुतहद हूंदियूं, ईअं संजीदा हूंदियूं, का तहरीक हलंदी छा। पर हिकिड़े पासे तहरीक जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, ॿिए पासे इहो बि चयो पियो वञे त ऑलरेडी हुकूमत जी परफॉर्मेंस अहिड़ी आहे जो माण्हू उन मां तंग आहिनि, तहरीक हलाइण जी ज़रूरत ई कोन्हे। इन्हनि खे छॾियो, जॾहिं आम इलेक्शन थींदी त माण्हू पाण ई हिननि जो हिसाब वठंदा। पर जेकॾहिं हिन मौक़े ते ख़ान साहब जी हुकूमत जो तख़्तो हूंदो थो थिए, या इन हाउस तब्दीली थी अचे, ख़ान साहब खे कुर्सी तां हटाए कंहिं ॿिए खे विहारियो थो वञे, त जेको मज़लूमियत जो कार्ड असां वटि तमामु घणो पाकिस्तानी सियासत में हलंदो आहे त मूंखे ट्रम्प पूरो करणु न ॾिनो वियो, न त आउं हीअं करे छॾियां। त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे जेकॾहिं वक़्त खां अॻु ख़ान साहब जी हुकूमत या ख़ान साहब जो पंहिंजो उहिदो हलियो थो वञे त उनखे कार्ड तौरु यूज़ कंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पर उनमें केतिरो कामयाबु वञे थी
इहो बि ॾिसण वटां हूंदो। बिल्कुलु माण्हुनि जो ॾोह बि न आहे, महांगाई उरूज ते आहे ऐं जेकॾहिं असां ॾिसूं त सैलरीज़ बि इंक्रीज़ न पियूं कयूं वञनि, शयूं जेके आहिनि उहो डे बाय डे उन्हनि जी जेका रेट आहे उहो वधंदो वञे, असांखे हर शइ जेका आहे उहा महांगे खां महांगी मिले पई, जेका 1000 जी हुई हाणे उहा 5000 ताईं मिले पई, पर सैलरी उते जी उते आहे, सैलरी जेका आहे उहा वधाई न पई वञे। बहरहाल जेकॾहिं असां ॻाल्हि पहुची वई हूंदी जिते पहुचणु चाहियो पिया। ठीक है। अच्छा जेकॾहिं बहरहाल असां पंहिंजी ॻाल्हि पिया कयो, जनरल ॻाल्हि पिया कयो, इहो वाज़े कंदा कयो न त मूं सम्झो अलाए। चलो ये बिल्कुल जनरल ॻाल्हि हुई, आम पब्लिक जी ॻाल्हि हुई, त उन्हनि जी जेका सैलरी आहे उहा न वधी रही आहे, बाक़ी जेके उन्हनि जा ख़र्चा आहिनि उहे तमामु घणा वधी रहिया आहिनि। ओवरऑल सभिनी लाइ ॻाल्हि आहे, हाणे जेको सम्झणु चाहे उहो सम्झी वञे भले, मूंखे को मसइलो न आहे, ओवरऑल ॻाल्हि आहे। बहरहाल जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां हिते APS में जेको पिशावर में जेको हमिलो थियो हो ऐं उहे जॾहिं पल यादि अचनि था न, लिटरली रूह खे कांडाईंदड़ आहिनि ऐं जेके माना माण्हू जा रोंगटा खड़ा थी वञनि था, उहे जॾहिं मूमेंट्स यादि अचनि था। मूंखे यादि आहे 9th क्लास में, 8th क्लास में हुअसि, जे टाइम ते असांजी असेंबली थी पे, उन टाइम ते असांजो ज़िक्र थियो हो ऐं यकीन कयो मूंखे एतिरी ख़ासि ख़बर बि न हुई उन वाक़िए जी, पर जॾहिं उहा ज़िक्र थियो हो अजीब फील थियो हो, जॾहिं अटैक ॿियनि माण्हुनि ते ठीकु आहे पर ॿारनि ते बि अटैक थियणु शुरू थी विया, ॿार जेके आहिनि ऐं उनखां पोइ जेकॾहिं उन्हनि जे वालदीन जूं पिक्चर्स, वालदीन जूं जेके वीडियोज़ आयूं हुयूं साम्हूं, उन जेके स्कूल जूं हालतूं साम्हूं आयूं हुयूं, उहे मुंहिंजे ख़्याल सां त हिकिड़ो इंसानियत जी मौत हुई। जेके गुलनि जहिड़े ॿारनि खे, बचड़नि खे, हाणे ॿारनि कंहिंजो छा बिगाड़ियो हूंदो, ॿार जेके पंहिंजे स्कूल में पढ़णु आया हुआ, उन्हनि जूं जेके वालदीन जूं जेके वीडियोज़, उन्हनि जूं ॻाल्हियूं जेके हुयूं उहे तमामु घणियूं ऐं चवां थी त ख़ौफ़नाक हुयूं, पर जेकॾहिं उन्हनि जे केस ते 7 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं उन ते को क़दम न आहे खयो वियो। त पाकिस्तान जी अदालत वज़ीर आज़म ख़ान खे जेको आहे उहो तलब कयो ऐं उनखां पुछाणो कयो वियो ऐं उनखां अलावा जेके बि उन वक़्त ते जेके 6 अहम उहिदेदार हुआ उन्हनि ते जेको आहे उहो कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो वियो आहे ऐं हुकूमत जेको आहे हिनखे 6 हफ़्तनि यानी 1 महीने जी मोहलत मिली आहे, त उन में जेको आहे उहो तव्हांखे कमु करिणो आहे। ज़रूरु हाणे ॾिसणो ई आहे त इहे जेके 4 हफ़्ता ॾिना विया आहिनि सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां, उनखां पोइ कहिड़ी रिपोर्ट जेका आहे हुकूमत उते जमा कराए थी ऐं पेशी दौरान वज़ीर आज़म ख़ान साहब इहो ज़रूरु चयो त अदालत हुकुम करे असीं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु आहियूं। चवण ऐं करण में फ़र्क़ु आहे, हिकिड़े पासे हू चवंदा त असीं कार्रवाई करण लाइ तयारु आहियूं, ॿिए पासे जेकॾहिं असीं रियलिटी ॾिसूं था त उहा तंज़ीम जंहिं आर्मी पब्लिक स्कूल वाक़े जी ज़िम्मेवारी क़बूल कई, पाकिस्तान तहरीक तालिबान TTP, ऐं उनजे जेके तर्जमान हुआ उन दौर जा एहसानुल्लाह एहसान जेके हिते गिरफ़्तार बि थिया ऐं ॻुझे तरीक़े सां वरी उहे फ़रार बि थिया, अॼुकल्ह अफ़गानिस्तान में आहिनि। हिकिड़े पासे वज़ीर आज़म साहिबु चवंदा त हुकूमत खे अवी हुकुम कयो, अदालत खे चवनि पिया असीं कार्रवाई कंदासीं, ॿिए पासे उन्हनि ई ॾींहंनि में थिए ईअं पियो जो TTP सां पाकिस्तान जी हुकूमत मुआहिदो पई करे ऐं उन्हनि सां सरेंडर थियो आहे उन्हनि जे आॾो, जंहिं ते बि सुप्रीम कोर्ट सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो आहे। न रुगो सुप्रीम कोर्ट पर मुख़ालिफ़ जो जेके पार्टियूं आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ते काफ़ी रिज़िस्ट करे पई। इवन इन शहीदनि जे जेके वारिस आहिनि उहे काफ़ी एतिजाज कनि पिया, उहे क़ातिल जन असांजा 147 ॿारड़ा जेके आहिनि उहे शहीद कया, न रुगो इहे ॿारड़ा पर केतिरनि ई असांजे आर्मी जे पुलिस जे जवाननि खे शहीद कयो, केतिरनि ई आम शहरियुनि खे शहीद कयो जन। अहिड़ी जेका दहशतगर्द तंज़ीम आहे उन सां असांजी हुकूमत मुआहिदो करणु पई वञे ऐं उन सां गॾोगॾु इहो बि डिबेट थिए पियो त नेठि असीं ही कहिड़ी रिवायत पिया विझूं त जेका रियासत आहे उन्हनि तंज़ीमुनि जा ॾाढो गोॾा खोड़े थी, जेके असांजा जवान शहीद कनि था, जेके असांजा ॿार शहीद कनि था, असीं जेके उन्हनि सां मुआहिदो था कयूं त इहो फ्यूचर में कहिड़ो मिसाल क़ाइमु था कयूं त असीं सिर्फ़ु उन्हनि सां मुआहिदो कंदासीं जेके हथियार खणंदा ऐं जेके पुरअमन एहतिजाज कंदा उन्हनि ते त असीं लठियूं वसाईंदासीं, पर जेके हथियार खणंदा पोइ उहा TLP हुजे या उहा TTP हुजे उन्हनि सां असीं मुआहिदा कंदासीं। सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत इहे जेके नवां मिसाल बि क़ाइमु करणु वञे पई, जेके हिकिड़े तारीख़ जो हिसो हूंदा ऐं ईंदड़ दौरनि में ज़रूरु उनखे यादि कयो वेंदो ऐं को चङनि लफ़्ज़नि में यादि न कयो वेंदो। बिल्कुलु मुआहिदो बि उन्हनि सां जंहिं असांजे मासूम ॿारनि खे जेको आहे उहो ख़तमु कयो ऐं उन्हनि जी जेका सूरत हाल हुई उहा मुंहिंजे ख़्याल सां कंहिंखे बि मतिलबु विसरी न हूंदी अञा ताईं, उते जा ॿार हुजनि या वॾा हुजनि, सभिनी खे इहा वाक़ियो जेको आहे अञा ताईं यादि हूंदो ऐं अञा ताईं उनखे यादि कयो थो वञे। ऐं जेकॾहिं इते ई आउं ॿी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त पीपल मैगज़ीन पाकिस्तान जी आहे, उनमें हिकिड़ी रिपोर्ट शाया थी आहे जंहिंमें इहो ॿुधायो ऐं रिपोर्ट इहा काफ़ी दफ़ा हली चुकी आहे। उनखां अलावा कज़न मैरिज ते चयो बि वियो हो काफ़ी दफ़ा त कज़न मैरिज न करणु खपे, पर हीअ जेका आहे उहा डायरेक्टली कज़न मैरिज ते न आहे, जेको रिलेशन हुजे माण्हू जो उनमें जेको शादियूं थींदियूं आहिनि उनखे ॿुधायो वियो आहे त उनमें काफ़ी जेनेटिकली प्रॉब्लम्स थियनि था ऐं जनोम में जेका डिज़ीज़ उहा मिले थी ऐं उनखां अलावा पोइ काफ़ी प्रॉब्लम्स पेश अचनि था जेके
असांजूं रिलेशन्स में ई शादियूं थियनि थियूं इन जे करे थोरो आउट ऑफ रिलेशन बि माण्हू जेकॾहिं होॾां वधे थो वधीक बहितरी जी तरफ़ हूंदो छो जो इन जी वजह सां असांखे काफ़ी डिज़ीज़िस अहिड़ियूं मिलनि थियूं चवंदा आहिनि जॾहिं माउ ऐं पीउ जे तरफ़ खां ॿई डिज़ीज़ मिलंदियूं त उहा डिज़ीज़ कैरियर थी वेंदी आहे हिकिड़ी जेका हिकु तरफ़ खां मिलंदी आहे त उहा वरी बि सर्वाइव करे वेंदी आहे पर जॾहिं ॿिन्हिनि तरफ़ खां उहा साॻियोनी डिज़ीज़ मिलंदी आहे त उहा 50% जेको आहे उहो जेको साम्हूं मुतासिर हूंदो आहे उन ते हावी थींदी आहे उन ते जेको असर अंदाज़ वधीक कंदी आहे ऐं जेकॾहिं इन जे बारे में ॿुधायां त 73% जेको आहे उहो रिश्तेदारनि में शादी कई थी वञे असांजे पाकिस्तान जेको आहे उहो मतिलबु टॉप ते आहे लिस्ट में ऐं उन खां अलावा उनमें जेका बीमारियूं थियनि थियूं उनमें ज़्यादातर जेको आहे उहे ॿार जेके पैदा थियनि था ॿोड़ा ॿार पैदा थियनि था माना डीफ ॿार पैदा थियनि था त इन शइ खे थोरो चेंज कयो वञे त वधीक बहितर जी तरफ़ हूंदो सोच खे थोरो तब्दील कयो वञे त मुंहिंजे ख़्याल सां इहो बहितरी जी तरफ़ क़दम हूंदो ऐं ज़बरदस्त इंफॉर्मेशन आहे बिल्कुलु उन जा खोड़ सारा मसइला थियनि था ऐं मेडिकली हाणे इहो प्रूफ थी चुको आहे त जेके कज़न मैरिज जेके चऊं या ख़ानदान जे अंदरि थियनि था उन सां खोड़ सारा इशूज़ थियनि था सो बहरहाल अञा ताईं असां वटि इहे रीतियूं रस्मूं हलनि पियूं थियूं त कज़न इवन ज़ात ताईं बि न पंहिंजे ख़ानदान में रिश्तो ॾिबो पोइ जेकॾहिं उते न मिलियो त पोइ ज़ात में ॾिबो जेकॾहिं न मिलियो त ज़ात खां ॿाहिरि त इहो त वॾो टेबू आहे न अञा ताईं असां वटि सो वक़्त सां गॾो गॾु इहे टेबू जेके आहिनि उहे टुटनि पिया सो ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल किथे थी बीहे बहरहाल हिते नाज़रीन वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक जो असीं वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त अॼु जा जेके असांजा महिमान आहिनि उहे रहनि त कैनेडा में था पर उन जी दिलि जेका आहे उहा सिंध सां गॾु धड़के थी ऐं उहे ज़बरदस्त कमु कनि पिया था कैनेडा में बि पंहिंजे कल्चर पंहिंजी ॿोली खे प्रमोट करण जे हवाले सां ऐं सिंध में बि उहे ज़बरदस्त कमु कनि पिया था सो डिसंबर में ई उन्हनि जो हिकिड़ो प्रोग्राम बि हिते थिए पियो कराची में सो उहो प्रोग्राम छा आहे छा करणु वञनि पिया उहे असीं उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहजो जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भली कार ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पाण पेशे जे लिहाज़ खां त डॉक्टर आहिनि फिलैंथ्रोपिस्ट आहिनि ऐं सुठी ॻाल्हि जेका इहा आहे हू सिंध खां ॿाहिरि रहनि था पर उन्हनि जी दिलि जेका आहे उहा सिंध सां गॾु धड़के थी कैनेडा में हू रहनि था कुझु सालनि खां ऐं कैनेडा में रही करे उन्हनि हिकिड़ी तनज़ीम उते जेका आहे उहा ठाही आहे स्कॉला जे नाले सां ऐं उन तनज़ीम जो डोमेन छा आहे उन ते ज़रूरु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं पर जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त हू सिंध में एजुकेशन हुजे हेल्थ हुजे उन मद में काफ़ी सपोर्ट कनि पिया मुख़्तलिफ़ इदारनि खे ऐं ईयरली हिकिड़ो प्रोग्राम सिंध में कराइनि था जंहिंमें मुख़्तलिफ़ फील्ड में जेके बि माण्हू ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया उन्हनि खे उहे अवार्ड बि ॾींदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे पाण में मुलाक़ात कराईंदा आहिनि ऐं हिकिड़े डिस्कशन थींदी आहे मुख़्तलिफ़ इशूज़ ते ख़ासि तौर ते सिंध जे इशूज़ ते सो हिन साल बि अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम स्काला तरफ़ां कराची में 18 ऐं 19 डिसंबर ते थिए पियो लियाकत रेशल लाइब्रेरी में सो उन में अवां सभिनी खे ज़रूरु शिरकत करणु खपे बाक़ी उन प्रोग्राम में हूंदो छा ऐं कहिड़ा कहिड़ा स्पीकर अचनि पिया उहे उन्हनि खां असीं ज़रूरु मालूम कंदासीं ऐं एतिरो जेको मूं इंट्रोडक्शन ॾिनो आहे यकीन अवां सम्झी विया हूंदा सो अॼु जा असांजा महिमान जेके आहिनि डॉक्टर शाहिद कुरैशी साहिबु आहिनि जेके कैनेडा खां हिते आयल आहिनि सो असां बि मौक़े जो फ़ाइदो वरितो ऐं अॼु असां उन्हनि खे हिते ज़हमत ॾिनी आहे डॉक्टर साहिबु अव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भली कार चऊं था सर असां इवेंट ते त ॻाल्हाईंदासीं पर पहिरीं असां तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त स्काला जेका आहे उनजो मेन मक़सदु छा आहे गोल कहिड़ा आहिनि मोटिव कहिड़ा आहिनि इन जे पुठियां ऐं उनजो बुनियाद करे हा स्काला स्टैंड्स फॉर सिंधु कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन कैनेडा बेस्ड ऑर्गेनाइजेशन आहे कैनेडा में रजिस्टर्ड आहे ऐं 2017 में उहा रजिस्टर थी आहे ऐं असां उते 2-3 दोस्त हुआसीं साईं खैरमंद कोलाची जी सरबराही में ऐं उन्हनि असां पंहिंजे कल्चर खे ऐं लिटरेचर खे प्रमोट करण लाइ हीअ ऑर्गेनाइजेशन असां ठाही नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन असांजी आहे ऐं इन जा मेन मक़सद इहे ई आहिनि त असां जेको आहे सो पंहिंजे जीअं नाले मां ई उनजो ज़ाहिर आहे हा त कल्चर ऐं लिटरेसी जेका आहे लिटरेचर खे प्रमोट करणु आहे सिंध जी ॾाहप जेका आहे उहा ॾाहप उतां जे माण्हुनि सां शेयर करणु ऐं उतां जे माण्हुनि जी ॾाहप एक्सपीरियंस हितां जे माण्हुनि सां सिंध जे माण्हुनि सां शेयर करणु मेन मोटिव माना असांजा इहे ई आहिनि छो जो असांजो यकीन इहो आहे त ॾाहप जेका आहे उहा सॼी इंसानियत लाइ उहा एक्सचेंज व्यूज़ में शेयर थियणु घुरिजे असांजूं सलाहूं हुन दुनिया जे माण्हुनि सां हुन दुनिया जे माण्हुनि सां जूं सलाहूं जेके आहिनि से हितां जे माण्हुनि सां जीअं ई असांजो अचणु थींदो आहे उते वञणु थींदो आहे त इहे शयूं गॾिजी शेयर कंदा आहियूं जॉइनिंग कीअं थी करे सघिजे जॉइनिंग जे लाइ ईअं आहे त जीअं असांजा क्लियर हुन में आहे त भई कल्चर रिलेटेड जेके बि माण्हू कल्चर ते कमु कनि था कल्चर सां मुहबत कनि था कल्चर सां प्यारु कनि था
या लिटरेचर जे तौरु अदब सां वास्तो रखनि था, पढ़ण सां लिखण सां के शयूं प्रोमोट करण सां, त उहे सभई सम्झो त असां सां जुड़ी सघनि था, असांजो हिसो आहिनि। ऐं पोइ आस्ते आस्ते इहो क़ाफ़िलो वधंदो ईअं रहे थो त जीअं असां उतां अचूं था पिया त असां पंहिंजा एक्सपीरियंसिस खणी ऐं हिते अचूं था, पोइ हितां जे सिंध जे माण्हुनि सां असां मिलूं था, पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर कयूं था, हुन दुनिया जे माण्हुनि जो जेके एक्सपीरियंस मिले थो उहो हिते शेयर कयूं था, ऐं हितां जे माण्हुनि जो वरी एक्सपीरियंस असां पाण वठूं था, जेको वरी असां उते वञी शेयर कयूं था। त ईअं सभई माण्हू असां सां ईअं जुड़ंदा वञनि। कनेक्ट आहिनि, सही। अच्छा, जेकॾहिं हाणे अव्हां खां सम्झणु चाहियूं कैनेडा जे हवाले सां, जीअं असांजी साना बि आहे, वर्ल्ड सिंधी कांग्रेस बि आहे, ईअं थोरे अरसे में स्काला बि माशाल्लाह हिकिड़ो ज़बरदस्त पंहिंजो नाम कयो आहे पंहिंजे कम जे हवाले सां। सो स्काला जेके उते कैनेडा में सिंधी रहनि पिया था, उन्हनि खे पाण में कनेक्ट करण लाइ केतिरो रोल प्ले करे पई, या कुझु दोस्तनि खे इवन असांखे बि ख़बर न आहे त केतिरा सिंधी आहिनि जेके कैनेडा में रहनि पिया था, सो उन में स्काला जो केतिरो किरदारु आहे? हा, उन में आहे त तव्हांखे कैनेडा खे सम्झणो ईअं पवंदो त कैनेडा हिकिड़ो मल्टी कल्चरल कंट्री आहे, जंहिंमें सॼी दुनिया मां इमिग्रेशन बेस ते उहो मशहूरु कंट्री आहे। त पोइ साउथ एशिया मां प्लस सॼी दुनिया मां माण्हू ईंदा आहिनि। त माण्हू जॾहिं उते पहुचनि था त उन्हनि सभिनी माण्हुनि खे पंहिंजे कल्चर सां प्यारु थिए थो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु थिए थो, त उहे सभई माण्हू पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे कल्चर जे बचा ऐं बका जे लाइ उहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुख़्तलिफ़ शयूं कंदा रहनि था, जीअं पंहिंजी ॿोलीअ खे ऐं पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखी सघनि। असां बि ज़ाहिर आहे उन रवायत खे क़ाइमु रखंदे, उन्हनि सभिनी खे ॾिसंदे असां बि इहो सोचो त असांजो बि हेॾो सारो रिच कल्चर आहे त असां पंहिंजे कल्चर खे पंहिंजी ॿोलीअ खे बचायूं। पोइ असां उन सिलसिले में उते प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। लतीफ़ डे थी वियो, शेख हयाज़ डे थी वियो, त ईअं वेल कनेक्टेड रहंदा आहियूं पंहिंजी कम्यूनिटी सां प्लस साउथ एशियन कम्यूनिटी सां। ऐं इन कम में असां इन हद ताईं कामयाबु थी विया आहियूं त हाणे हिकिड़ो पंहिंजी ॿोलीअ जो पंहिंजे कल्चर जो हिकिड़ो मक़ाम आहे उते जेको। सर, पार्टिसिपेशन केतिरी थींदी आहे जेके तव्हां इवेंट्स करियो था? जेके सिंधी आहिनि उन्हनि जी त काफ़ी मैक्सिमम हूंदी, लेकिन उते जे रहाकुनि जी केतिरी मतिलबु हूंदी आहे पार्टिसिपेशन? उते जो ईअं आहे त सोसाइटी ज़ाहिर आहे बिज़ी रहे थी तमामु घणी, तो असांखे सिर्फ़ु ॾींहं मिलंदा आहिनि सैटरडे ऐं संडे। पोइ ऑलरेडी ज़ाहिर प्रोग्राम अनाउंस थींदो आहे, पोइ उहो प्रोग्राम ते डिपेंड कंदो आहे त असां केतिरे वॾे स्केल ते प्रोग्राम कयूं था। पोइ माण्हुनि जी अवेलेबिलिटीअ ते उहो माना 100 खां वठी 200-500 ताईं माण्हुनि जी अवेलेबिलिटी थी वेंदी आहे। जेतिरो ॿियो ईअं आहे त कैनेडा हिकिड़ो तमामु वॾो मुल्क आहे, दुनिया जो ॿियो नंबर मुल्क गूगल ते थिए थो पियो, ऐं तमामु सूबो जंहिंमें असां रहूं था उहो ई सम्झो जेकॾहिं ट्रैवल कजे बाय कार त 2 खां 3 ॾींहं लॻंदा उन क्रॉस करण सूबे खे, त माण्हू हिकु सूबे खे सिर्फ़ु, ऐं सॼे जेकॾहिं मुल्क में फिरिजे त 5-6-7 ॾींहं लॻी था वञनि। ऐं मूं पाण लाइफ में हिकिड़ो लाइफ टाइम एक्सपीरियंस करे चइजे त पंहिंजे टोरंटो खां वठी ऐं वैनकूवर ताईं वियुसि त मूंखे 6 ॾींहं लॻा तक़रीबन सफ़र में। मूं 5 नाइट्स रस्ते ते स्टे कयूं ऐं मुख़्तलिफ़ कल्चर मुख़्तलिफ़ शयूं ॾिसंदो घुमंदा फिरंदा वियासीं। अच्छा, जेकॾहिं उते जेके फैमिलीज़ रहनि पियूं कीअं माना हिते ई असां वटि हाणे त इहो अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जो असांजे स्कूलनि में सिंधी कान थी पढ़ाई वञे सिंध में, इन मुल्क पाकिस्तान में, त कैनेडा में सूरत हाल कीअं आहे? जेके हितां माण्हू सालनि खां उते रहनि पिया, उन्हनि जे ॿार जेके आहिनि पंहिंजी ॿोली पंहिंजे कल्चर खां केतिरा अवेयर आहिनि, या उहे उन में इंट्रस्ट रखनि था, या उते अव्हां या ॿिया ख़ानदान या जेके अव्हांजी तंज़ीम आहे उहा कहिड़ा स्टेप खणे पई त असां पंहिंजे ईंदड़ नस्लनि ताईं पंहिंजे कल्चर खे पंहिंजी ॿोली खे पहुचायूं? पहिरीं त मां पाण खां ई शुरूआति कयां त जीअं मां बि वियुसि त मुंहिंजा ॿार नंढड़ा हुआ त उन्हनि जी एडमिशन कराई, त स्कूल में असांखे पहिरीं शइ जेका ॿुधाईंदा आहिनि टीचर्स उहे इहो ॿुधाईंदा आहिनि त हितां जे लाइ ऐं इंग्लिश जे लाइ या हितां जे लिटरेचर लाइ फॉरगेट अबाउट इट, उहो असां पाण ई पढ़ाईंदासीं। ओके, तव्हांजी मदर टंग लैंग्वेज कहिड़ी आहे, तव्हां घर में महिरबानी करे ॿारनि सां उहा ॻाल्हाइजो त उहा ज़रूरी आहे। सम्झो पहिरीं बेसिक शइ गवर्नमेंट लेवल ते, छो जो वञण साण ज़ाहिर आहे पहिरियों सभिनी माण्हू जो जेको ॿारु स्कूल गोइंग हूंदो त माना तव्हां पहिरें हफ़्ते में स्कूल वेंदो, त स्कूल मां ई असांखे माना इहा टीचिंग मिलंदी आहे सबक़ मिलंदो। हाणे पोइ वरी डिपेंड करे थो त सोसाइटी पाण छा थी चाहे। जीअं फ़र्ज़ु कयो हिते रहंदे जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त मुंहिंजी पंहिंजी धीउ, त मूं हुनखे घर में सिंधी सेखारी, सिंधी पढ़ाई, हूअ सिंधी तमामु सुठी ॻाल्हाए थी। त अहिड़ी तरह कुझु वालदेन हूंदा आहिनि जेके हिते बि सिंध में रहंदे बि कराची में या शहरी इलाइक़नि में जिते बि रहनि था त हू पंहिंजी ॿोलीअ खां थोरो हटी था वञनि, त उहा वालदेन खे ज़ाहिर कोशिशि करणी पवंदी। ऐं उते बि इहो साॻियो ई चैलेंज मौजूदु आहे ऐं अञा वधीक मौजूदु आहे, छाकाणि त तव्हां ज़ाहिर उन दुनिया में रहंदे जिते ॿार जॾहिं स्कूल वेंदो न त हुनखे जेके पंहिंजा स्कूल मेट्स मिलंदा उहे इंग्लिश ॻाल्हाईंदा, वरी ॿी ॿोली उते फ्रेंच सेखारनि था, ज़ाहिर सिंधी या उर्दू का बि ॿोली पंजाबी उते कोन था सेखारनि पिया। त उहा जेका बि कम्यूनिटी जिते रहे थी उनखे पाण खे कोशिशि करणी पवंदी। असां फैमिलीज़ उते सिंधी जा किताब खणी वेंदा आहियूं, ॿारनि खे सिंधी पढ़ाईंदा आहियूं। वरी कॾहिं कॾहिं ज़ाहिर जॾहिं बि हिते अचूं था
हू ज़ाहिर पंहिंजे कज़न सां ॿियनि सां घर में ग्रैंड पेरेंट्स सां मिलनि था रवां थी था वञनि यूज़ टू थी था। अच्छा, उन्हनि माण्हुनि लाइ छा चवणु चाहींदा जेके सिंधी खे निग्लेक्ट कनि था या सिंधी खे जेको आहे उहो नथा ॻाल्हाइनि ऐं जेका असल पंहिंजी शनाख़्त आहे उनखे लिकाइनि था, उन्हनि जे माण्हुनि जे बारे में छा चवणु चाहींदा तव्हां? मुंहिंजो हिन में पंहिंजो ख़्यालु इहो आहे त निग्लेक्ट कोन था कनि, पर हू हिकिड़ी रेस में ईअं हलनि था पिया जो हुननि खां इहा ॻाल्हि ॼण थोरी देरि लाइ विसरी थी वञे पई। या ॿार जेकॾहिं स्कूल वियो आहे, ॿार उर्दू ॻाल्हाए थो, इंग्लिश ॻाल्हाए थो, सिबलिंग्स जेकॾहिं घर में आहिनि त उहे पाण में अंग्रेज़ी ॻाल्हाइनि था, त पोइ वालदेन विसारे था वियनि थोरी देरि लाइ, त उन ॿार सां पाण में अंग्रेज़ी ॻाल्हाइणु शुरू करे था ॾियनि, ॿार ईज़ी फील थो करे। पर इहो असांजो कमु आहे त ॿार सां असां सिंधी ॻाल्हायूं, सिंधीअ में हुनखे चऊं ऐं सिंधीअ में हुनखां जवाबु वठूं। इहा कोशिशि जॾहिं असां कंदासीं सभई त ज़ाहिर आहे असांखे पंहिंजी ॿोली उते मौजूदु मिलंदी, ॿार असांजा वॾा थी ॻाल्हाईंदा। हींअर थोरो मिक्सअप आहे उते त ज़ाहिर आहे कुझु माण्हुनि जा ॿार सिंधी ॻाल्हाइनि था, कुझु माण्हुनि जा ॿार सिंधी नथा ॻाल्हाइनि, त इहो ज़ाहिर आहे असांजे लाइ चैलेंजिस आहिनि उते जेके पेश आहे। अच्छा, उन्हनि जी गवर्नमेंट जेकॾहिं ॾिसूं जस्टिन ट्रूडो साहिबु काफ़ी फेमस बि आहिनि ऐं आम माण्हुनि वांगुरु पिया हलंदा आहिनि, उहा जेतिरो क़दुरु असांखे ख़बर आहे जीअं कल्चर डे पंहिंजो थींदो आहे सिंधी, त उन में हू बयान बि जारी कंदा आहिनि या लास्ट ईयर एप्रिशिएट बि कंदा आहिनि। उतां जी गवर्नमेंट केतिरो सपोर्ट करे पई, न रुगो सिंधी पर जेके उते ॿियूं कम्यूनिटीज़ रहनि थियूं उन्हनि जे कल्चर खे, उन्हनि जी ॿोली खे प्रमोट करण जे लाइ उन्हनि जो रवैयो कीअं आहे, सहकारी आहे? कैनेडा इन ई शइ में तमामु घणी मशहूरु आहे त डाइवर्सिटी मल्टी कल्चरलिज़म। उहो नेचुरली कंहिं बि माण्हू जो कहिड़ो बि मज़हब आहे, कहिड़ी बि ॿोली आहे, कहिड़ो बि कल्चर आहे, हू उनखे प्रमोट कनि था ऐं हर क़ौम हर सोसाइटीअ खे एतिरो ई प्रमोट कनि था जेतिरो मूंखे कंदा, जेतिरो ॿिए खे कंदा। माना जेकॾहिं असां पंहिंजो प्रोग्राम कयूं था ऐं दावत ॾींदासीं त उते जा माण्हू कोशिशि कंदा आहिनि त टाइम कढी बि उते अचूं। न अची सघिया त तव्हां वारी ॻाल्हि त भला जस्टिन ट्रूडो न अची सघियो त उहो लेटर लिखंदो, पर हू पंहिंजे कंहिं वज़ीर खे मोकिले छींदो, कंहिं MP खे चइबो उहो अची वेंदो, कोई MNA खे चइबो अची वेंदो, त उहे वधि में वधि पार्टिसिपेट कंदा आहिनि। इवन माना तव्हांखे मां ॿुधायां त ईअं बि न आहे त को मां जेकॾहिं 1000 माण्हुनि जो मेड़ाको कोठियां त हू माण्हू ईंदा, पर जेकॾहिं मां रुगो 50 माण्हू बि गॾु कयां ऐं उते जेकॾहिं को MP MNA मिनिस्टर मौजूदु हुजे त उहे ख़ुशी महसूसु कंदा आहिनि असां वटि अचनि। त ईअं एतिरे हद ताईं असांखे प्रमोट कनि था। पोइ हू लैंग्वेज मतिलबु लैंग्वेज त कोन सम्झंदा, लैंग्वेज ऑब्वियसली हू नथा सम्झनि, पर इहो आहे त असां जीअं हुननि खे पंहिंजी प्रेज़ेंटेशन में पंहिंजो कल्चर ॿुधाईंदा आहियूं पहिरीं। अच्छा, हिकिड़ो त प्रेज़ेंटेशन में कल्चर ॿुधाईंदासीं, ॿियो फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मूंखे अजरक पातल हूंदो, मूंखे टोपी पातल हूंदी, हू असांजो महिमान ईंदो त असांजी हिकिड़ी रस्म आहे त उन्हनि खे असां अजरक, त हू उन मां बिल्कुलु अवेयर आहिनि। ऐं हींअर त सम्झो त जेके असांजा पुराणा दोस्त साईं ख़ैरमंद कोलाची जो जीअं ज़िक्र कजे त साईं खे 20 साल हुते कैनेडा में थी विया, त तव्हां सोचो त जेको माण्हू हुते MPA हूंदो, MNA हूंदो या मिनिस्टर हूंदो, उहे हींअर सूबनि जा सरबराह आहिनि। उहे ईअं कम्यूनिटी खां वाक़ुफ़ आहिनि जो अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं हुननि खे फ़ोन कजे त हू ॾाढी ख़ुशी महसूसु कंदा आहिनि ऐं हुननि खे ख़बर हूंदी आहे त इहे सिंधी कम्यूनिटी, सो ईअं वेल कनेक्ट रहनि था सभिनी कम्यूनिटीज़ सां। सही। अच्छा, जेकॾहिं हाणे अचूं असांजो जेको हीउ प्रोग्राम लास्ट ईयर कोविड जे करे कोन थियो, उनखां पहिरियों थियो जेको असां बि अटेंड करे चुका आहियूं। सो हींअर जेको 18 ऐं 19 तारीख़ में जीअं मूं इंट्रो में ॿुधायो त थिए पियो लियाकत नेशनल लाइब्रेरी में, उनजे हवाले सां थोरो ॿुधाइजो त हिन साल छा को थीम वग़ैरह आहे या कहिड़ा कहिड़ा मौज़ू अवां खयां आहिनि जंहिं ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी, कहिड़ा स्पीकर वग़ैरह अचनि पिया? असां लास्ट ईयर जेको प्रोग्राम कयो 2019 में, उन में बि सेशन जेके असांजा हुआ उतां खां ॻाल्हि शुरू कयूं था त असां पहिरीं यूथ सेशन कंदा आहियूं। यूथ सेशन में ज़ाहिर स्टूडेंट्स खे घुराईंदा आहियूं, कॉलेज स्टूडेंट, यूनिवर्सिटी लेवल जा स्टूडेंट्स ईंदा आहिनि। उहे कॉलेज ऐं यूनिवर्सिटी लेवल जे स्टूडेंट्स खे असां 2 शयूं मेन हूंदियूं आहिनि त जेकॾहिं को ॿारु यूनिवर्सिटी में पढ़णु चाहे थो त उहो एडमिशन कीअं वठे, असां हुनखे फैसिलिटेट कीअं करे सघूं था, असां हुनखे सम्झाए कीअं सघूं था, बग़ैर कंहिं फीस जे, बग़ैर कंहिं ॻाल्हि जे, को कंसल्टेंट कोन हूंदो आहे, असां पाण ई हूंदा आहियूं जेके उन्हनि खे गाइड कंदा आहियूं। ऐं असां ख़ुशी महसूसु कंदासीं त उन प्रोग्राम खां पोइ बि हू जॾहिं बि असां सां राब्तो कंदा त असां ॾिसो कुझु माण्हुनि खे ईअं फैसिलिटेट करे सघूं था त हितां जो ॿारु जेकॾहिं वेही चवंदो मां एडमिशन वठां न, त हुनखे हिकिड़ी गूगल ते शयूं अची वेंदियूं त हिन यूनिवर्सिटी में तव्हांखे 40,000 फीस भरणी आहे, हिन कॉलेज में तव्हांखे 20,000 फीस भरणी आहे। पर जेकॾहिं हू असां सां राब्ते में अचे थो त असां हुनखे ॿुधाईंदासीं त बाबा हीउ कॉलेज जेको आहे इन में जेकॾहिं एंट्री लेवल ते तव्हां हिननि कोर्स में हिननि सब्जेक्ट में वठो, तव्हांजी फीस जेका आहे सा 5 खां 8,000 थी वेंदी, त हुनजो बर्डन घटिजी वेंदो, हू ईज़ीली पाण खे सपोर्ट करे सघंदो। वरी उन में बि खोड़ हुते इदारा आहिनि, जेकॾहिं कंहिं ॿार जी एडमिशन थी वञे, उनजो को फाइनेंस जो इशू आहे त उन्हनि इदारनि खे अप्रोच करे रिक्वेस्ट करे चई हुननि जे लाइ को फंड वठी ॾेई सघिजे थो हुननि खे। हिकिड़ो त असां अहिड़े क़िस्म जी शइ हुते कंदा आहियूं। ॿियो इमिग्रेशन रिलेटेड, जेकॾहिं को ॿारु ग्रेजुएशन करे वियो आहे त जीअं हुते आहे त ॿारु जेकॾहिं को ग्रेजुएशन करे थो ऐं 1 साल जो एक्सपीरियंस उन पंहिंजी फील्ड में हिते करे थो त ही इज़ एलिजिबल टू अप्लाई फॉर इमिग्रेशन।
जे इन खां अञा थोरो वॾो थी वियो आहे ऐं फैमिली लाइफ हुनजी शुरू थी वई आहे पोइ त फैमिली इमिग्रेशन बि थिए थी फेडरल स्किल वर्कर तहत हुनजी फैमिली इमिग्रेशन थी वई हुन में बि का हेल्प खपे रहनुमाई खपे अवल त शयूं काफ़ी नेट ते मौजूदु आहिनि जीअं फ़र्ज़ु कयो हिकिड़ो स्कोर सिस्टम आहे जेकॾहिं हिकिड़ो ॿारु पंहिंजी स्कोरिंग कंदो हुनखे ख़बर पइजी वेंदी त मां एलिजिबल आहियां मूंखे बाक़ी केतिरी जेका आहे थोरो मार्क्स जो डेफिसिट आहे मां उहो कयां अंग्रेज़ी जो इम्तिहान ॾियां त मुंहिंजो उहो पूरो थींदो हाणे उन्हनि सभिनी शयुनि खां पोइ जेकॾहिं कंहिं ॿार खे ज़रूरत आहे स्पेसिफिक उहो ॿुधाए त मूंखे हिन फील्ड में ज़रूरत आहे तव्हांजी मदद जी त असां हाज़िर हूंदा आहियूं साॻी थीम खे खणंदे असां हींअर बि जेको प्रोग्राम करणु वञूं पिया 18 तारीख़ उन में पहिरीं असां उहो ई यूथ सेशन रखियो आहे हीअं असांजा स्पीकर्स कैनेडा मां जेके दोस्त ईंदा उहे उन्हनि खे गाइड कंदा एजुकेशन जे लाइ माना तव्हांजी एडमिशन जेका यूनिवर्सिटीज़ में थींदी कॉलेजिस में थींदी उन जे लाइ ऐं प्लस इमिग्रेशन जे लाइ त असांजो पहिरियों सेशन इहो हूंदो आहे उन खां पोइ जेको असांजो ॿियो सेशन थींदो आहे उहो उमूमन कॉलेज साहिब खे साल जो टाइम मिली वेंदो आहे त साईं हिकिड़ो किताबु लिखी वठंदो आहे पोइ किताब जी महूरत साईं जी ज़ाहिर आहे हुते थींदी आहे सो हिन दफ़े बि साईं पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखी आहे सो उहो प्रिंटिंग में आहे बुक ऐं साईं जी हुन किताब जी महूरत थींदी उन खां पोइ असां कुझु दुनिया में अहिड़ा माण्हू आहिनि जिन माण्हुनि जे लाइ एतिरियूं सर्विसिस कयूं आहिनि माना ह्यूमैनिटी लाइ एतिरो कमु कयो आहे जो असां सम्झूं था त उन्हनि खे एप्रिशिएट करणु ज़रूरी आहे इहो असांजो फ़र्ज़ु आहे त असां हिकिड़ो सेशन उन खां पोइ उहो रखियो आहे जंहिंमें असां हिन दफ़े हिकिड़ियूं ॿ वॾियूं ऑर्गेनाइज़ेशन जिन खे घुरायूं था पिया आहियूं उन्हनि खे असां एप्रिशिएट कंदासीं हुननि जी सर्विसिस जे बदिले में उन सेशन खां पोइ असांजो जेको आहे उहो असांजा जेके नवां राइटर आहिनि अदीब आहिनि लेखक आहिनि जिन नओं लिखणु शुरू कयो आहे या को हिकु अधु किताबु लिखियो अथनि त उन्हनि खे हिन सोसाइटीअ में कहिड़ी तकलीफ़ कहिड़ी मुश्किल पेश अचे थी या उते हुननि जी कहिड़ी रहनुमाई करे सघिजे थी उन जे लाइ असां हिकिड़ो सेशन रखियो आहे जेको हींअर असांजी नई सम्झो त एडिंग हूंदी हिन प्रोग्राम में उन्हनि जे लाइ असां इहो सेशन रखियो आहे ऐं उन खां पोइ वधीक जेकॾहिं अॻिते वञूं था ब्रेक वठूं पाण बिल्कुलु ब्रेक चवनि पिया पाण इम्पोर्टेंट हू आहे टॉपिक आहे हुन ते वधीक अञा डिटेल में पाण ॻाल्हाए सघंदासीं सो जेके बि असांखे ॾिसनि पिया असांजो हीउ प्रोग्राम ॿुधनि पिया उन्हनि जे लाइ ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे जो कुरैशी साहिब बि अव्हांखे ॿुधाइनि पिया जेकॾहिं अव्हांखे कैनेडा में पढ़णो आहे इमिग्रेशन उतां जी वठणी आहे त साईं उन्हनि जी तनज़ीम उन्हनि सां राब्तो करे सघो था त खोड़ सारियूं अव्हां जे लाइ आसानियूं थींदियूं गॾोगॾु न रुॻो अॼु जो ई प्रोग्राम अव्हां जे लाइ फ़ाइदेमंद थींदो पर 18 ऐं 19 दिसंबर ते जेको लियाकत नेशनल लाइब्रेरी में साईं वारनि जो प्रोग्राम थिए पियो स्काला जो उन में ज़रूरु जेकॾहिं अव्हां शिरकत कंदा त काफ़ी अव्हांखे उते बि रहनुमाई मिली सघंदी सो ब्रेक वठूं था वापसि अचूं था अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके साईं खां मालूम कंदासीं मुख़्तसर ब्रेक था वठूं असां सां गॾु रहिजो जी नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हांखे भलीकार चऊं था स्काला जा अॻवान आहिनि ऐं डॉक्टर शाहिद कुरैशी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो जेको हिते प्रोग्राम थिए पियो उहो या कैनेडा में जेका सिंधी कम्यूनिटी रहे पई छा एक्टिविटीज़ आहिनि स्काला जो उनमें रोल छा आहे उन ते असीं साईं सां ॻाल्हायूं पिया अच्छा सर अव्हां ॿुधायो पिए त जेको 2019 में प्रोग्राम थियो छा कुझु थियो हिन साल जेको 18 ऐं 19 दिसंबर ते थिए पियो छा पियो थिए जो डिटेल में अव्हां ॿुधायो पिए यूथ खां पोइ वरी जेके ॿिया सेशन मुख़्तलिफ़ थियनि था हाँ मूं तव्हांखे ॿुधायो त यूथ खां पोइ असांजो किताब जी महूरत आहे जेका साईं जे ख़ैरमंद कुलाची जे किताब जी महूरत थींदी उन खां पोइ तव्हांखे ॿुधायमि त कुझु अहिड़ा माण्हू जेके ह्यूमन सर्विसिस में अॻियां आहिनि ह्यूमैनिटी लाइ ख़िदमत कनि था पिया महिनतूं कनि था पिया उन्हनि ऑर्गेनाइज़ेशन खे असां एप्रिशिएट कंदासीं ऐं उन खां पोइ राइटर्स जो हिकिड़ो आहे जेके लेखक अदीब नवां लिखनि था पिया उन्हनि खे जेके मुश्किलातूं अचनि थियूं पेश उन्हनि जे हल जे लाइ उहो प्रोग्राम कंदासीं ऐं उन खां पोइ असांजो इहो आहे त असांजा हिकिड़ा अहिड़ा अनसंग हीरोज़ आहिनि जेके बैकग्राउंड में कमु कनि था तव्हांखे बि ख़बर न आहे मूंखे बि ख़बर न आहे लाइकवाइज़ जीअं असां पुठिएं प्रोग्राम में कुझु माण्हुनि खे जिन खे ॾिना उन मां सर फ़हरिस्त जेकॾहिं मां नाला वठां त अदी अमरीन राहू जेका 17 सालनि खां स्कूल हलाए थी पई ऐं उन में इहा अचीवमेंट थी त असां जॾहिं आयासीं त अदी जो स्कूल विज़िट कयोसीं मूं पाण विज़िट कयो स्कूल त मूं ॾिठो त अदी हिकिड़े मनह में ॿार पढ़ाए पई ऐं उहे 60 ॿार मौजूदु हुजनि उन वक़्त जी काउंटिंग में पोइ असांजो गोल इहो त अदीअ खे उते स्कूल ठाराए ॾिजे कमिरो ठाराए ॾिजे को ॿियो कमिरो वॉशरूम्स ॿियो हिकिड़ी सम्झो त वाह शाख वहे पई ऐं ॿार हिकिड़े ॻोठ मां ॿिए ॻोठ ईंदा हुआ असां मोस्टली पिक्चर्स में ॾिसंदा आहियूं त पुल न हूंदी आहे ऐं हिकिड़ो को वण रखियलु हूंदो आहे ऐं उन तां माण्हू क्रॉस करे ईंदो आहे त उहा उते ब्रिज ठाराइण जो कमु हो
पोइ असांजी वरी हुन में हेल्प कई हैंड्स जे दोस्तनि हैंड्स जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे तमामु सुठी वॾी उन्हनि दोस्तनि कई त असांजो पंहिंजो ख़्यालु हो त असां इहो कमु कयूं पर पोइ हू दोस्त अॻियां आया ऐं हुननि चयो त असां बिल्कुलु पोइ मूंसां उहे हलिया फैसिलिटेट कयूं ऐं अॼु फ़ख़्र सां चई सघिजे थो त अदी वटि उते 2 कमरा 2 वॉशरूम अदीअ जे स्कूल खे प्ले एरिया बाउंड्री ऐं उहा पुल मौजूदु आहे जंहिं तां ॿार क्रॉस करे सघनि। ॿियो डॉक्टर सुमार खोसो बदीन में मूं हुनजो स्कूल पाण विज़िट कयो साईं वटि सम्झो त 10, 15, 50 ॿारनि खां वठी हींअर कोई 450, 500 ॿारनि जी रजिस्ट्रेशन आहे ऐं साईं रुॻो तालीम कोन थो ॾिए पियो पर प्राइवेट तौर ते उस्ताद रखिया अथई ऐं साईं सभिनी ॿारनि खे छाकाणि त पाण डॉक्टर आहे हुनजी ॾाढी इहा सुठी ॻाल्हि हुई त हुन चयो त ॿार जॾहिं सुबुह जो अचे थो न त घरां हुनखे नाश्तो बि नथो मिले जॾहिं ॿार खे नाश्तो नथो मिले ॿारु नेरनि नथो करे ऐं ॿारु अचे थो त ॿारु 2 कलाकनि खां पोइ थोरो हाइपो में हलियो थो वञे त जेको ॿारु हाइपो में हूंदो उहो पढ़ी बि छा सघंदो पोइ हिन करे साईं उन्हनि सभिनी ॿारनि खे डेली ब्रंच कराईंदो आहे माना सम्झो त उहो 1 वेले जी मानी साईं अरेंज कंदो आहे खाईंदो साईं जूं तमामु वॾियूं सर्विसिस आहिनि असां पाण घुमी आया आहियूं विज़िट कंदा आहियूं पोइ कुझु दोस्त मिली करे साईं सां सहकार कंदा आहियूं साईं पाण हिमत भरियो आहे हाणे सिंध गवर्नमेंट स्कूल बि मंज़ूरु कराइणो आहे जेको 6 कमरा साईं जा तयारु थी विया आहिनि हाणे नेक्स्ट विज़िट में इंशाल्लाह चकर लॻाए वेंदासीं असां हुते साईं वटि अहिड़े क़िस्म जा खोड़ माण्हू आहिनि हिन दफ़े बि असां उहे सिलेक्ट कया आहिनि आइडेंटिफाई कया आहिनि उन्हनि सभिनी खे अवॉर्ड ॾींदासीं जंहिंजो महिमान ख़ुशूसी असांजो साईं सरदार शाह हूंदो टूअर कल्चरिज़म ऐं एजुकेशन जो मिनिस्टर ऐं उहो इनाम विराईंदो पंहिंजे हथनि सां उन्हनि सभिनी खे इहो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि खे प्रोमोट करिणो आहे बिल्कुलु उन्हनि जी इवन हेल्प करणी आहे हिमथाइणो आहे त जेको कुझु ही करे चुका आहिनि पंहिंजी लेवल ते उन खां पोइ असां छा करे सघूं था उहा उन्हनि जी मदद कयूं सर इहो हैदराबाद जी 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 बिल्कुलु इहो हैदराबाद में बि इवेंट थींदो जी हाणे इहो असां सॼी ॻाल्हि कई 18 तारीख़ जी 18 तारीख़ जो मेन इवेंट आहे ऐं ओपन फॉर पब्लिक आहे हर माण्हू अची सघे थो अच्छा 19 तारीख़ जो जेको असांजो प्रोग्राम आहे उहो असांजो सिर्फ़ु सिविल सोसाइटीअ जे दोस्तनि जो डायलॉग आहे माना सिविल सोसाइटी में सम्झो जेके बि नाला अची था वञनि जेके बि सोसाइटी जे लाइ कमु कनि था ॻाल्हाइनि था लिखनि था उन्हनि सभिनी माण्हुनि खे दावत असां ॾियूं पिया 1 बाय 1 ऐं उहे सभई उते मौजूदु हूंदा उन्हनि माण्हुनि सां असां इहे ई वीचार वंडींदासीं इहा ई सम्झो त वेही एक्सरसाइज़ कंदासीं ऐं डिस्कस कंदासीं कचहरी कंदासीं त असांजी सोसाइटी खे जेके दरपेश मसइला आहिनि दुनिया हेॾो अॻिते निकिरी थी वञे पई असांजी सोसाइटी छो हिकिड़े हंधि बीठी आहे उन में रुकावटूं कहिड़ियूं आहिनि हर्डल्स कहिड़ियूं आहिनि उहे कीअं दूरि थी सघनि थियूं इन सॼे लाइ उहा बैठक रखी आहे जेका 19 तारीख़ असांजो मंझंदि जो 3 बजे खां वठी राति जो 11 बजे ताईं सेशन हूंदो ऐं उनखां पोइ वरी असां 22 तारीख़ जो प्रोग्राम डिज़ाइन कयो आहे उहो हैदराबाद जे लाइ प्रोग्राम आहे हैदराबाद में इवेंट आहे सेम थीम हूंदी उन में बि सेम थीम हूंदी 18 तारीख़ वारे प्रोग्राम वांगुरु मुख़्तलिफ़ सेगमेंट्स वारा हुते हूंदा इन में इहो बि हूंदो आहे गॾो गॾु कुझु माण्हू इन करे बि ईंदा आहिनि हिकिड़ा त ज़ाहिर आहे हिकिड़नि दोस्तनि खे ॿुधण जे लाइ ईंदा आहिनि जिन खां त के वरी ईंदा आहिनि एंटरटेन थियण जे लाइ बि ईंदा आहिनि त 2019 में जेको थियो हुन में म्यूज़िकल शो बि हो इवन अली गुल ऐं सोरा बि परफॉर्म कयो हिन साल बि अहिड़े क़िस्म जो को थीम आहे हिन साल बि ईअं ई आहे हिते बि असांजो म्यूज़िक जो इवेंट आहे राति जो पोइ थींदो ऐं हैदराबाद में बि असां लोक म्यूज़िक जी तरफ़ वञूं था पिया त लोक म्यूज़िक जेको आहे सम्झो असां वटां ख़तमु थींदो सही त पोइ इन करे असां हिन दफ़े कोशिशि कई आहे त लोक म्यूज़िक हुते ऐं हिकिड़ो फैमिली फंक्शन हूंदो आहे माण्हू फैमिली सां अची सघे थो बिल्कुलु बिल्कुलु सर इन इवेंट लाइ या तव्हांजी जेका तंज़ीम आहे उन लाइ केरु सहकार कयो आहे या तव्हांजी पंहिंजी ठाहियल आहे इहा शइ इहा असां पाण ई कयूं था पिया पाण में जेके दोस्त आहियूं गॾिजी पंहिंजी सोर्सिस जी बेस ते ऐं असां इन करे हाल बाल वठूं था जेके उहे सम्झो आर्ट्स काउंसिल आहे या का लाइब्रेरी आहे उन में जेकॾहिं हाल वठूं था त उहे असांखे को घणा एॾा वॾा एक्सपेंसिव कोन था पवनि पिया ऐं असां पंहिंजी मदद पाण तहत इहो कमु कयूं था गवर्नमेंट जी तरफ़ खां का फंडिंग वग़ैरह या न उहो जेकॾहिं चवंदासीं त केरु असांजी हेल्प ज़रूरु कंदो जीअं पोएं दफ़े बि कल्चर डिपार्टमेंट असां सां गॾु सहकार में हो पर हिन दफ़े असां इहो ई सोचियो आहे त असां पाण घटि ख़र्च में घणो कमु कयूं सुठी ॻाल्हि आहे अच्छा अव्हांखे छा पियो लॻे सर हिकिड़ो त सिविल सोसाइटी सां अव्हांजी डिस्कशन ज़रूरु थींदी दुनिया एतिरो वाक़ई अॻिते वञी असां जेकॾहिं ॾिसूं था त मूंखे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे काफ़ी दोस्तनि मूं पुछियो आहे त जेकॾहिं असीं दावेदार आहियूं त मोहन जो दड़ो असांजे वॾनि ठाहियो त उन दौर में असीं एॾा एडवांस हुआसीं असां फीथो ठाहियो मईशत जी शुरूआती अॼु असीं पुठिते छो आहियूं दुनिया एतिरो अॻिते निकिरी वई असीं मोहन जो दड़े जो दौर माना अञा पोइते पहुचूं काज़ अव्हांखे छा था हू बि एक्सपोजर आहे कैनेडा वारो ॿाहिरिनि मुल्कनि जो मुख़्तलिफ़ मुल्कनि जो सिंध जो बि आहे असल में उहो फ्री सोसाइटी आहे उते ॻाल्हाइण जी इज़हार जी आज़ादी आहे कमु करण जी आज़ादी आहे ऐं रोक टोक कोन थी थिए पई असांजी सोसाइटी में आहे त असांजो ॿारु जेको बि नओं कमु करणु चाहींदो न त वालदेन हुनखे चवंदा त हीअं बि न कजांइ हूअं बि न कजांइ
हिन में हीअ ख़राबी आहे, हिन माना असां पंहिंजा फ़ैसिला उन ते मड़ींदा आहियूं। इन करे असां वटि का नई शइ नवाण का नई इन्वेंशन थिए ई कोन थी, छो जो असां उन ॿार खे अकेले इंडिपेंडेंट पाण कमु करणु ॾियूं ई कोन। इन करे तव्हां ॾिसो त जेकॾहिं कुझु माण्हू हिते आहिनि या हिन दुनिया मां ॿी दुनिया में हलिया विया आहिनि, जेकॾहिं विज़िट थियनि, इमिग्रेशन थियनि, ॿियनि हंधि, त हू जेकॾहिं पंहिंजी सोच खणी वेठा आहिनि त हुननि काफ़ी दुनिया में नालो रोशन कयो आहे। त ईअं जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे बि आज़ादी ॾींदासीं, उहा घर खां वठी सोसाइटी खां वठी, इवन सोसाइटी में बि हर्डल्स आहिनि। को माण्हू ॻाल्हाए थो त हुनजे लफ़्ज़नि ते बि तनक़ीद थिए थी त हिन छो ईअं ॻाल्हायो आहे, को माण्हू कुझु करणु चाहे थो त हुनजे कम ते बि तनक़ीद थिए थी छो कयो। असल में ईअं पोइ शयूं रुकिजी थियूं वञनि, जेको माण्हू अॻियां कमु करणु चाहे थो उहो बि रुकिजी थो वञे। सो मुंहिंजे ख़्याल में इन ॻाल्हि खां जेकॾहिं असां पाक करे छॾियूं इन्हनि सभिनी शयुनि खे ऐं साफ़ु करे छॾियूं त काफ़ी बहितरी असां वटि अची वई। सो जेकॾहिं असां एजुकेशन जी ॻाल्हि करियूं त नो डाउट कैनेडा जी एजुकेशन जेका आहे उहा उनजो लेवल ई अलॻि आहे, पर पाकिस्तान जी एजुकेशन खे अव्हां कीअं था ॾिसो? पाकिस्तान जी एजुकेशन सुठी आहे, स्पेशली जेकॾहिं ईअं चइजे त प्राइवेट इदारा त तमामु सुठो कमु कंदा। हाणे जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि, जॾहिं की तव्हां ॾिसो त अॼु खां जेकॾहिं तव्हां 20-25-30 साल पोइ ते हलिया वञो त असां ख़ुदि उहो जेके ॻाढ़ा पीला स्कूल चवंदा आहिनि, कैमल कलर जी ड्रेस हूंदी, उहे पाए वॾा थिया आहियूं, पढ़ी वॾा थिया आहियूं। त अॼु असां छा सुठा शहरी न आहियूं? असां बि सुठा शहरी आहियूं, कंट्रीब्यूट कयूं था पिया। इहो ईअं आहे त जीअं ताज़ो हिकिड़े प्रोग्राम में वेठा हुआसीं त एजुकेशन जे मिनिस्टर इहा ई ॻाल्हि कई त जंहिं दौर में पुठियनि में जॾहिं उस्तादनि जूं भर्तियूं शुरू थियूं त जंहिं माण्हू खे जिते का बि नौकिरी न पई मिले या हू कॉम्पिटिशन में न पियो अचे त चयूं हे ऑर्डर वठो वञी उस्ताद थियो। उतां खां वठी पोइ थोरो तज़ल्ली शुरू थी ऐं पढ़ाई। असांजा पहिरीं त उस्ताद उहे हूंदा जिन जा असां नाला खणी यादि कंदा हुआसीं, सॼी उमिरि जेसि ताईं उहे हयात हुआ असां उन्हनि सां मिलणु फ़ख़ुरु महसूसु कंदा हुआसीं, ख़ुशी ऐं नाले सां चवंदा हुआसीं त असां साईं फलाणे उस्ताद वटि पढ़िया आहियूं, असां हिन उस्ताद वटि पढ़िया आहियूं। अॼु ॾिसो त गवर्नमेंट सेक्टर में उहे उस्ताद मौजूदु न आहिनि, ज़रूरु कुझु हूंदा, ईअं न आहे त को न सॼी, पर माना जनरली जेकॾहिं ॾिठो वञे त इन करे त उन में बहितरी आणण जी ज़रूरत ईअं आहे त ज़ाहिर एजुकेशन डिपार्टमेंट उन में कमु करे पियो। ऐं हाणे जॾहिं कुझु सिस्टम उन्हनि थोरा ठीकु कया आहिनि, बहितरु कया आहिनि, NTA सिस्टम ठाहियो अथनि, IBA जी टेस्ट जो सिस्टम ठाहियो अथनि, त उन में जेके नवां उस्ताद भर्ती थिया आहिनि त उहे कंहिं न कंहिं कॉम्पिटिशन जे एग्ज़ाम मां गुज़री अचनि था पिया, त यकीन आहे त उहा शइ बहितरी तरफ़ वेंदी। सही। अच्छा सर, जी मूं सोसाइटी तौरु अव्हां खां सम्झणु चाहियो त असीं छो पुठिते आहियूं, मुख़्तलिफ़ रीज़न मां ॿुधाया, हर्डल्स कहिड़ा आहिनि। जेकॾहिं असां नियाणियुनि जी ॻाल्हि कयूं, ख़ासि तौर ते औरतुनि जी ॻाल्हि कयूं त अव्हांखे हितां जो बि एक्सपीरियंस चङो आहे, ज़ाहिर आहे असां वेल कनेक्ट आहियो हितां सां। उतां जी औरत ऐं असांजी औरत खे कीअं था ॾिसो, फ़ैसिला साज़ी जे हवाले सां, गवर्नमेंट लेवल ते हुजे या घर जी लेवल ते हुजे, एजुकेशन जे हवाले सां, हेल्थ फैसिलिटीज़ जे हवाले सां, त केतिरियूं मतिलबु मुश्किलातूं आहिनि असांजी औरत जे हवाले सां, या दुनिया जी औरत किथे बीठी आहे, असांजी किथे बीठी आहे? इन में जेकॾहिं पॉपुलेशन जो अधु खां वधीक हिसो उन्हनि खे नथा अॻिते आणियूं असीं। इन में छा आहे त शुरूअ खां वठी घर खां ॻाल्हि शुरू थिए थी। जीअं ॿारु नंढो आहे उहो मेल चाइल्ड आहे या फीमेल चाइल्ड आहे, इन खां हटी करे गवर्नमेंट जी सतह ते उन ॿार जी उते तमामु घणी अहमियत आहे। माना ॿार खे असां दड़को नथा ॾेई सघूं, ॿार खे असां जेको हिते सिस्टम आहे, कॾहिं कॾहिं वालदेन जेको आहे सो ॿार खे मार कुट बि कंदा आहिनि, या स्कूलनि में पोइ त लॉ पास थी वियो, हाणे उहो कोन थो थिए, पर पहिरीं जेको थींदो हो त उन अमल जी उते त सख़्तीअ सां मुमानियत आहे। प्लस में हुननि बाय लॉ कुझु शयूं अहिड़ियूं करे छॾियूं, जीअं माना मां तव्हांखे ॿुधायां त हिते ॿारनि जा अमूमन वाक़िया थींदा आहिनि त ॿारु को कंहिं नाले में किरी पियो, ॿारु कंहिं गाॾीअ में एक्सीडेंट थी पियो, ॿारु ॾिसो ॿार जी हिकिड़ी उमिरि आहे, उन उमिरि ताईं असां वटि उते बाय लॉ असां ॿार खे अकेलो नथा छॾे सघूं। सही, पनिशेबल ऑफेंस आहे, पनिशमेंट थींदी गवर्नमेंट जे तरफ़ां जेकॾहिं ॿारु ईअं रोड ते किथे अकेलो ॾिठो वियो, इवन घर में अकेलो जेकॾहिं ॾिठो वियो, हिकिड़ी सर्टेन एज आहे 12-13 सालनि ताईं, इन खां घटि उमिरि वारे ॿार खे असां अकेलो नथा छॾे सघूं। त ॾिसो जेकॾहिं असां पंहिंजे ॿार जी उन गुल जी ओतिरी हिफ़ाज़त कयूं त बहितरी अची वेंदी न। माना तव्हांखे कॾहिं बि इहो न मिलंदो त ॿार सां मुंहिंजे हीअं थियो, बाबा तव्हां जॾहिं गॾो त पोइ छो थी, त हितां खां वठी शुरू थो थिए। हाणे अॻिते अचूं था त उहो ॿारु उन सोसाइटी में तव्हां सोचो त जे मेल चाइल्ड आहे त केतिरो हिसो वठंदो, वरी फीमेल जेका आहे त फीमेल खे बि उते जेके हुकूक आहिनि न, माना उहे अमेज़िंग, माना तव्हां सोचे बि नथा सघो त इंडिपेंडेंट लाइफ आहे, इंडिपेंडेंट शयूं आहिनि, इंडिपेंडेंट सोच आहे, पढ़ाई उहा औरत जेका बि करणु चाहे, जिते बि करणु चाहे, उहा ॿारड़ी जंहिं यूनिवर्सिटी में एडमिशन थिए थी, का रोक टोक कोन्हे का, उहा ॿारु पढ़े थो पियो। हिते सोसाइटीअ जे हर्डल्स जे करे ज़ाहिर आहे उहे शयूं पोइ थींदियूं। पोइ वरी गवर्नमेंट सतह आहे, गवर्नमेंट जी सतह ते माना उन्हनि खे उहे सभु हुकूक मिलियल आहिनि जेके हिकिड़े मेल ऐं फीमेल, माना
इंस्पाइट ऑफ उते या सोच ई न आहे त हीउ मेल चाइल्ड आहे फीमेल चाइल्ड आहे, हीउ मेल आहे हीउ फीमेल आहे, कानून में हुनखे सभु हुकूक साॻिया बराबरि। सबबु इहो ई आहे त इंडिपेंडेंट आहे औरत, पढ़े थी, अॻिते वञे थी, यूनिवर्सिटियूं करे थी, उनखां पोइ उहा पंहिंजी जॉब वठे थी, पैसा कमाए थी, इंडिपेंडेंट आहे, हुनखे कंहिंजी बि ज़रूरत कान्हे का त मुंहिंजी डिपेंडेंट हूंदी, बाबा जी डिपेंडेंट हूंदी, कंहिं चाचा जी डिपेंडेंट हूंदी, कंहिं मामा जी डिपेंडेंट हूंदी, माना अहिड़ी का बि शइ उते कान्हे का। अच्छा, इहो जेको असां वटि हिकिड़ी मिथ आहे हिते, इहो चयो वेंदो आहे अक्सर त बाबा उते जेको आहे जेकॾहिं औरतुनि खे एतिरी आज़ादी आहे त उतां घणा मसइला थियनि, स्पेशली फैमिली सिस्टम उतां जो जेको आहे उहो तबाह पियो थिए, ईअं आहे वाक़ई या इहा मिथ आहे? छाकाणि त अञा ताईं असां वटि इहो दलील ॾिनो आहे न, पर जेकॾहिं न्याणी खे तव्हां हीअं छॾे ॾिनो त पोइ हीअं थी वेंदो, पोइ फैमिली सिस्टम तबाह थी वेंदो, असांजो मज़हबी हिसाब सां बि खोड़ हवाला ॾिना इहो बि चवंदो त औरत बाग़ी थी वेंदी ऐं उनखां पोइ घर न ठाहे सघंदी, फैमिली न इंक्रीज़ थी सघंदी। अजीब मिथ आहिनि, उहो पुराणो अव्हां में बि ॿुधो हुजे मुहावरो सिंधी में त औरत रुले त भुले, माना अजीब हिकिड़ो माइंड सेट ठाहे छॾियो अथनि, जेकॾहिं रुले मीन्स हुनखे छॾींदासीं ॿाहिरि पढ़ाई जे लाइ ॿियो टियों, त इन ते अव्हां जेकॾहिं कुझु ॻाल्हायो त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। ॾिसो न, तव्हां हिते जूं बि जेके बि औरतूं वठो जेके वॾनि वॾनि उहिदनि ते पहुतियूं आहिनि, वज़ीर आज़म थियूं आहिनि, मिनिस्टर थियूं आहिनि, फेडरल मिनिस्टर थियूं आहिनि, स्पीकर थियूं आहिनि, उहे सभु ॾिसो त पंहिंजा घराणा हलाइनि थियूं पियूं, सालनि खां हलाइनि थियूं पियूं, माना अहिड़ी का बि ॻाल्हि आहे, इहा सवाइ मिथ जे ॿी का बि शइ कान्हे का। हर ॿार ख़राबु थियणो हूंदो त छोकिरो बि ख़राबु थी वियो, इन में मेल फीमेल जो चवां थो त कुझु बि कोन्हे को। सो इन करे जेतिरी तव्हां वधीक हिकिड़े फीमेल ॿार खे तालीम ॾींदो, तरबियत ॾींदो न, त उहा वधीक रेस्पॉन्सिबल थींदी, ऐं उहा औरत रेस्पॉन्सिबल थींदी, माना हिकिड़ो पूरो घराणो वधीक रेस्पॉन्सिबल थी वेंदो ऐं हुनखे उहा रेस्पॉन्सिबल कंदी। त मुंहिंजे हिसाब सां हिन में कुझु बि कोन्हे को, सवाइ इहो आहे त हुनखे पूरी पूरी आज़ादी, पूरा पूरा हुकूक। असांजो जहिड़ो मुआशिरो आहे न, जिते मुआशिरो स्टैंड करे थो, त नेचुरली हुनखे उहा ओतिरी हूअ सम्झे थी ऐं हूअ उहे लिमिट्स क्रॉस कोन कंदी। अच्छा, जेकॾहिं वेस्टर्न कंट्रीज़ में तव्हां हलिया वञो त ठीकु आहे, उते आज़ादी वधीक आहे, उते आज़ादी इन करे बि वधीक आहे त माण्हू जॾहिं पंहिंजा फ़ैसिला करे थो त थोरो इंडिपेंडेंटली इहो सोचे थो त मूंखे बाबा सां सलाह न आहे करणी, मूंखे कंहिं पंहिंजी वालदा सां सलाह न आहे करणी। पर असांजी सोसाइटी में इहो कोन्हे को, छो जो असां नंढा थी वॾा था थियूं, त उहा बि छोकिरी उहो बि छोकिरो जेको बि अॻियां फ़ैसिलो कंदो न पंहिंजी ज़िंदगी जो, उहो ज़रूरु पंहिंजे वालदेन ऐं वॾनि सां सलाह कंदो। ऐं इहो ई हिकिड़ो बैरियर आहे जंहिंमें हुनखे सुठी पॉज़िटिव एडवाइस ॾेई, छो जो कॾहिं कॾहिं नौजवान जल्दबाज़ी में ग़लति फ़ैसिलो सोचींदो आहे करण लाइ, त उहो दुरुस्तगी न अची वेंदो, इन में को वॾो मसइलो कोन्हे मुंहिंजे हिसाब सां। थैंक यू सो मच। हाँ डॉक्टर साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो, ऐं वेंदे वेंदे जेकॾहिं मां चाहियो को मैसेज, को पैगाम, जेकर या में बि असांखां का ॻाल्हि रहिजी वई हुजे पुछणु, तव्हां शेयर करे सघो था। न, मुंहिंजे हिसाब सां त तक़रीबन सभई ॻाल्हियूं थियूं, बसि स्काला रिगार्डिंग इहो तव्हांखे ॿुधायां त असां उते इलाही कोशिशूं ऐं कावशूं कयूं, इन में एड इहो बि कंदो हलां त जीअं तव्हां ॿुधायो त सिंधी कम्यूनिटी, असांजी सिंधी कम्यूनिटी त ख़ैर असां उते हींअर इलाही थी वई आहे ऐं उहा अचे थी प्रोग्राम में, पर असां इहा बि रवायत कई आहे त जेकॾहिं असां लतीफ़ डे कयूं था, शेख अयाज़ डे कयूं था, त असां पंहिंजे उर्दू स्पीकर दोस्तनि खे बि घुराईंदा आहियूं। सुठी। ऐं तव्हां जे यकीन कयो त उन्हनि माण्हुनि कॾहिं बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे जेकॾहिं ॿुधो त हू सम्झंदा हुआ त हिकिड़ो सूफ़ी शाइर आहे उहो, ऐं इन खां वधीक हुननि खे का ख़बर न हूंदी। पर असांजे प्रोग्राम्स जे ज़रिए ऐं कुझु हाणे हू ईअं मोटिवेट थिया आहिनि जो हुनखे पढ़णु लॻा आहिनि, लिखण बि लॻा आहिनि, ऐं जल्दी उन मां हिकु त दोस्त जो किताबु अची वेंदो जेको तव्हां पढ़ंदो, त माना इहा अचीवमेंट आहे। असां उन्हनि दोस्तनि खे बि गॾु खणी, हींअर बि असां जेको स्काला जो प्रोग्राम करणु वञूं था सिविल सोसाइटी सां, त तव्हां उन में बि जेके पार्टिसिपेंट ॾिसंदो, तव्हां ॾिसंदो त उन में तव्हांखे मिक्स रंग मिलंदो, सॼे मुल्क जा माण्हू, पंहिंजी क़ौमुनि जा माण्हू, ॿोलियुनि जा माण्हू उते मौजूदु हूंदा ऐं तव्हां सां उहे मसइला। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। ऐं इहो ई रहबर लतीफ़ जो फ़लसफ़ो आहे, गॾिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखी आहे। सो असांजी इहा रिवायत रही आहे त असीं सभिनी खे गॾु खणी हलंदासीं, जेकॾहिं असीं खणी हलंदासीं ज़ाहिर आहे हुननि मंझां बि पॉज़िटिव वेव्स ईंदा आहिनि, खोड़ माण्हू उते बि पॉज़िटिव आहिनि, ज़ाहिर आहे हर कम्यूनिटी में कुझु हूंदा आहिनि। सो तमामु घणी महिरबानी डॉक्टर शाहिद कुरैशी साहब, अवां असांजे लाइ टाइम कढियो। सो नाज़रीन, डॉक्टर साहब जो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं काफ़ी अव्हांखे ख़बर पई हूंदी, काफ़ी स्कॉलर जे हवाले सां, ओवरऑल जेको कैनेडा में साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहब ऐं ॿिया दोस्त आहियो कनि पिया, उहो क़ाबिल तारीफ़ आहे, न रुॻो उते पर सिंध सां बि उन्हनि जो जेको कनेक्शन आहे जुड़ियल ई आहे। हिकिड़ा माण्हू ईंदा आहिनि ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि, उन्हनि जो टारगेट इहो हूंदो वियासीं त पोयां विसारे वेंदासीं, ॾिसणो ई न आहे पुठियां त पोइ हिते केरु हो। पर सुठी ॻाल्हि इहा आहे, लतीफ़ साईं बि चयो त हैफ़ तनी खे हो वतन जनी विसारियो, सो हुननि ते लतीफ़ बि हैफ़ करे वियो आहे। सुठी ॻाल्हि इहा आहे जो ही साईं या ख़ैर मोहम्मद कोलाची साहब या जेके ॿिया दोस्त आहिनि उहे कनेक्ट आहिनि पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजी धरती सां, उन्हनि जे इशूज़ सां,
ऐं हर साल अचनि पिया हिते प्रोग्राम कनि पिया, पंहिंजनि माण्हुनि सां मिलनि पिया। ऐं जीअं अदी अमरीन राहू साहिबा जो मिसाल ॾिनो या ॿिया साईं खोसो साहिबु सुमार खोसो, उहे अहिड़नि किरदारनि खे अॻिते खणी पिया अचनि, उन्हनि जी मदद कनि पिया, जेको काफ़ी क़ाबिल तारीफ़ आहे। सो बहरहाल हिते असीं वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त ॿिया जेके मुख़्तलिफ़ सिलसिला आहिनि, असांजे प्रोग्राम जा सेगमेंट आहिनि, उहे बि इन प्रोग्राम में शामिलु कंदासीं। ॿार वक़्त पे ब्रेक चयो, हा, सो वठूं था मुख़्तसर ब्रेक। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे सोशल मीडिया राउंडअप जो, जंहिंमें तव्हांखे मुख़्तलिफ़ पिक्चर्स ऐं वीडियोज़ ॾेखारींदा आहियूं ऐं पूरी कोशिशि हूंदी आहे टीम जी, असांजी, त उहे पिक्चर्स जेके आहिनि उहे इंट्रस्टिंग हुजनि, इंफॉर्मेटिव हुजनि, ताकी तव्हांखे बि ॾिसंदे मज़ो अचे ऐं असांखे बि ॿुधाईंदे मज़ो अचे। ऐं उनखां अलावा वीडियोज़ बि अहिड़ियूं हुजनि जंहिंमें तव्हांखे ॾिसी हिकिड़ो चवंदा आहिनि न इंफॉर्मेशन बि मिले, ऐं उन सां गॾु तव्हांखे मज़ो बि अचे ॾिसंदे। सुबुह जो टाइम हूंदो आहे ऐं उनखां त थोरो माण्हू फ्रेश हुजे त वधीक बहितर रहंदो आहे। मूं वटि जेका पिक्चर आहे पहिरीं, उहा तव्हांखे पंहिंजी स्क्रीन ते नज़र अची रही हूंदी, ऐं उहा जेका पिक्चर आहे उहा तव्हां ॾिसी करे फील करे रहिया हूंदा उन पिक्चर खे, ऐं तव्हांखे महसूसु थी रहियो हूंदो त पिक्चर छाजे बारे में आहे। बिल्कुलु इहा पिक्चर जेको आहे उहो हिकिड़ो पीउ जेको आहे उहो पंहिंजे बचे लाइ या नंढड़ी सी साइकिल खणी वञे पियो, ऐं अॼु जेको आहे उहो घर में केरु तमामु घणो ख़ुशि हूंदो ऐं कंहिंखे तमामु घणो इंतज़ारु हूंदो त इहा जेका साइकिल आहे उहा मुंहिंजी अचण वारी आहे। ऐं बिल्कुलु इन में को डाउट न आहे, चयो वेंदो आहे त माउ जे पेरनि जे हेठां जन्नत हूंदी आहे, पर पीउ जेको आहे उहो उन्हनि जन्नतनि जो दरवाज़ो हूंदो आहे। मतिलबु असां जेकॾहिं पीउ जेको आहे न उहो अक्सर असां वटि तक़रीबन हिकिड़ी पिक्चर ठहियलु हूंदी आहे, माउ खे वधीक करियो वेंदो आहे, पीउ वीचारे खे हिकिड़ो ज़ालिम ॾेखारियो वेंदो आहे, पर इहा बिल्कुलु ॻाल्हि कॉन्सेप्ट ग़लति आहे। पीउ जेको हूंदो आहे तव्हांखे पंहिंजी जेको आहे न उहो अंग था लाहे करे तव्हांखे ॾींदो आहे, तव्हां जूं शयूं पूरियूं कंदो आहे, ऐं पाण न खाईंदो आहे, तव्हांखे कंदो आहे। इवन हिकिड़ी ॻाल्हि त आउं पंहिंजे बाबा जी ॿुधायां त बाबा खे मूं चयो हो, बाबा खे वॉचिस जेके हूंदियूं आहिनि, बाबा जी अम्मी मतिलबु मुंहिंजी ॾाॾी मूंखे ॿुधायो त बाबा खे वॉचिस जेके आहिनि उहे तमामु घणी वणंदियूं हुयूं, त बाबा हाणे वॉचिस न आहे पाईंदो। त मूं पुछियो बाबा तव्हां वॉचिस हाणे छो न आहियो पाईंदा, त चए थो हाणे तव्हां आहियो न, तव्हां जेको आहे उहो जेके माना काफ़ी शयुनि जा नाला वरितईं, तव्हां ही पायो था, बसि आउं उन्हनि खे ॾिसी करे ख़ुशि आहियां। त इन करे पंहिंजे वालदीन जो, पंहिंजे फादर जो तमामु घणो ख़्यालु रखो, उन्हनि जी रेस्पेक्ट करियो, छो जो इहे ई आहिनि जेके असांखे सम्झनि था ऐं असां लाइ मतिलबु चऊं था त हिकिड़ो लालच बग़ैर मोहबत कनि था। ज़बरदस्त। अच्छा नाज़रीन, हिते जेके हिकिड़ी मूं वटि तस्वीर आहे उहा आहे 11 नवंबर 1949 जी तस्वीर आहे, ऐं मूंखे स्क्रीन ते नज़र ईंदी हूंदी, ब्लैक एंड वाइट दौर, ज़ाहिर 1949 जी तस्वीर आहे। ऐं सिंधी समुंड मां जेका आहे कराची भरिसां हिकिड़ी मच्छी जेका आहे उहा पकड़ी वई हुई, जंहिंजो जेको ॿुधाए पियो 41 ॾहाई 5 फुट जेका आहे ही जेका आहे डिघी मच्छी हुई, ऐं 23 फुट जेका आहे उहा थुली हुई, ऐं उनजो जेको वज़न आहे 15 खां 20 जेको आहे टन वज़न ॿुधाए पियो वञे। हीअ तस्वीर जेका आहे शेयर बि थी 11 नवंबर ते, उन करे शेयर थी जो 1988 में जेको गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड जो जेको किताबु आहे, एडिशन आहे, उनमें हीअ तस्वीर शामिलु हुई, ऐं 11 नवंबर ते हिकु भेरो ॿीहर इनखे रिलीज़ कयो वियो सोशल मीडिया ते। सोचियोसीं तव्हां सां शेयर कयूं, ऐं अॼु ॾींहं ताईं ॿुधाए पियो त समुंड मां एॾी जेका आहे वज़नी या एॾी वॾी मच्छी नाहे पकड़ी वई, जॾहिं 1949 में कराची भरिसां सिंधी समुंड मां पकड़ी वई। सो उनजो दर्शन दीदार मूंखे कराइनि पिया। मूं वटि ॿी पिक्चर आहे, उहो सिंध जी फ़ख़्रु आहे, ऐं तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो त पहिरीं सिंध पवेलियन, ऐं उनखां पोइ जेके अवॉर्ड्स खणी बीठल आहिनि हिते, त उहो सिंध जो सच में फ़ख़्रु आहे। त इहा जेको आहे उहो अवॉर्ड सेरेमनी थी हुई लॉक विरसा में इस्लामाबाद में, जंहिंमें सिंध खे जेको आहे उहो पहिरीं पोज़ीशन मिली आहे। ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं रहंदियूं त जेके असांजा हिते माण्हू आहिनि या कल्चर आहे उहो बि हिकिड़ो प्रमोट थिए थो। वैसे त सिंधी कल्चर खे प्रमोट थियण जी ज़रूरत न आहे, सिंधी कल्चर खे हर माण्हू ॼाणे थो, पर इहा ॻाल्हि आहिनि त वक़्तु वक़्तु ते इहा शइ हुजणु खपे त वधीक बहितर आहे। छो चवंदा आहिनि गुल खे जेको आहे उहो पाणी ॾींदा वेंदासीं त उहो गुल जेको आहे फ्रेश थींदो वेंदो, त ईअं ई पंहिंजे कल्चर खे या पंहिंजी इंफॉर्मेशन खे ईअं ई जेकॾहिं तव्हां पाणी ॾींदा रहंदा त उहा वधंदी रहंदी। बिल्कुलु, ही लोक मेलो थियो लोक विरसा इस्लामाबाद में, उते सिंधी आर्टिस्टनि परफॉर्म बि कयो, ऐं चइनी सूबनि मां बल्कि गिलगित बिल्तिस्तान मां बि आर्टिस्ट ईंदा आहिनि, उते उन्हनि जा पवेलियन ठहंदा आहिनि। हिन साल सिंध जो जेको पवेलियन हो उनखे बेस्ट पवेलियन जो अवॉर्ड ॾिनो वियो, ऐं उहो अवॉर्ड खणी बीठल आहिनि कल्चर डिपार्टमेंट जा जेके मुलाज़िम आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु
सिंधी जेके सिंगर आहिनि, सिंध जा आर्टिस्ट आहिनि, उहे एवार्ड खयूं बीठल आहिनि ऐं सुठी ॻाल्हि आहे, सभिनी खे उन ते मुबारक हुजे। ऐं मूं वटि जेका वरी हिते हिकिड़ी ॿी तस्वीर आहे उहा काफ़ी इंट्रस्टिंग आहे। सो मुख़्तलिफ़ सिंध में दरगाहूं जेके आहिनि उहे मशहूरु आहिनि। किथे जेको आहे घड़ियूं घड़ियाल जेके आहिनि उहे असीं पेश कनि था माण्हू पंहिंजूं मुरादूं पूरियूं करण जे लाइ। किथे सॻा ॿधी ईंदा आहिनि माण्हू, किथे ताला हणी ईंदा आहिनि, किथे जेको आहे सो पखी पुॼाईंदा आहिनि। ख़ासि तौर ते कुकड़नि वारो जेको समन सरकार ते वरी माण्हू कुकड़ छॾे ईंदा आहिनि। सो हीअ हिकिड़ी इंट्रस्टिंग मुंहिंजे लाइ हुई, मुंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो थियो जॾहिं मूं जोगी ख़ालिद जो कालम बि पढ़ियो ऐं उन फेसबुक ते ही तस्वीरूं रखियूं आहिनि। सिंध जा बहितरीन राइटर आहिनि, खाना बदोश कबीला उन्हनि जो हिकिड़ो ज़बरदस्त किताबु आहे। सो कुहाड़ियुनि वारो पीर जेको आहे, हीअ 2 दरगाहूं सिंध में आहिनि ॿुधाए पियो वञे। हिकिड़ी आहे शहदादपुर सांगड़ डिस्ट्रिक्ट में ऐं ॿी आहे मीरवा ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट में, जिते हीअ 2 दरगाहूं आहिनि ऐं उते माण्हू जेके आहिनि पुट जी जे लाइ दुआ घुरणु वेंदा आहिनि ऐं उतां पोइ हिकिड़ी कुहाड़ी खणी ईंदा आहिनि जेका रिवायत आहे। ऐं पुटु ॼमण जी सूरत में वरी 2 उते कुहाड़ियूं जेके आहिनि उहे छॾे ईंदा आहिनि। सो हीअ रिवायत आहे, केतिरी सही केतिरी सही असां कंहिंजे अक़ीदे ते त नथा उनखे असीं करे सघूं, उनजे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हाए सघूं। बहरहाल इहे शयूं सिंध में अञा ताईं हलनि थियूं। सो माण्हू पुट बि पिनणु वञनि था ऐं गॾोगॾु वरी पोइ उतां कुहाड़ियूं खणी था अचनि, कुहाड़ियूं ॾेई था अचनि। मुंहिंजे लाइ काफ़ी इंट्रस्टिंग हुई ऐं कालम काफ़ी दिलचस्प आहे, पढ़णु जोॻो आहे। गुज़िरियल हफ़्ते उन्हनि उहो लिखियो हो फेसबुक ते, जोगी ख़ालिद जे पेज ते मौजूदु आहे। उन मां मूंखे काफ़ी इंफॉर्मेशन मिलंदी। बहरहाल तस्वीरूं तव्हांखे असीं ॾेखारे सघूं था। हिते जो कुहाड़ियुनि वारा पीर बि सिंध में मौजूदु अथव। नो कमेंट्स। ओके, मूं वटि जेका वीडियो आहे उहा बि काफ़ी इंट्रस्टिंग आहे। हिन वक़्तु पाकिस्तान सॼे जी जेका सूरत हाल आहे, असीं सभु जेको भोॻियूं पिया हिन तब्दीली खे, उन ते हिकिड़ो पीरसन आहे, ॾाढो सुठो उन्हनि गानो ॻाइनि पिया। सो उहो गानो पंहिंजे नाज़रीन खे असीं ॿुधायूं था ऐं उनजे अंदाज़ में टेबल भी बजाइन था, गायन भी था। सो अचो त ही गानो ॿुधूं। जीता होया वोट किसे नू नहीं भूलदा, जीता होया वोट किसे नू नहीं भूलदा, लीडरां दे पिछे बंदा है मैं रुलदा, मरदा है उदों जदों होंदी महंगाई है, रुलते गए पर चस बड़ी आई है, रुलते गए पर चस बड़ी आई है, रुलते गए पर चस बड़ी आई है। जी नाज़रीन, गानो ॿुधो ऐं खोड़ सारियूं शयूं हुन में हू बयानु पियो करे। ख़ासि तौर ते महांगाई जो ज़िक्र आहे ऐं जेके गाने जा ॿोल आहिनि, रुलते गए पर चस बड़ी आई है। सो चस त घणनि खे ई आई आहे ऐं वठो चस जेके तब्दीली पे चाहियो जे। सो तब्दीली आ नहीं रही, चवंदा आहिनि तब्दीली आ गई है। सो उहा इहा तब्दीली आहे। सुनामियूं वाकई दुनिया में तबाही आणींदियूं आहिनि। जॾहिं सुनामी जो ज़िक्र थींदो तॾहिं बि कुझु माण्हू चवंदा आहिनि सुनामी ते तबाही जो नालो ईंदो आहे। सो नेठो आहे सुनामी असां वटि हले पई, महांगाई जे हवाले सां ॾिसूं या हर हिसाब सां ॾिसूं। सो अव्हांजे साम्हूं आहे। सो वधीक असां नथा ॻाल्हायूं छाकाणि ब्रेक जो टाइम थिए पियो। सो हीउ सिलसिलो अव्हांखे कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाइजो। हिते वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं। त अॼु जेके असांजा महिमान आहिनि उहे नौजवान जेके आहिनि उहे वकील बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हुननि में हिकिड़ी तड़प आहे, हिकिड़ी ख़्वाहिश आहे त जम्मू जो शिकार जेको असांजो हीउ समाज आहे उन में का तब्दीली आणिजे, सियासत में का तब्दीली आणिजे, पंहिंजनि माण्हुनि जी मदद कजे। सो काफ़ी एक्टिव आहिनि, मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॾाढो सुठो लिखनि था, ॻाल्हाइनि था, सरगर्म किरदार आहिनि। उहे केरु आहिनि कुझु ई देरि में अव्हां जी उन्हनि सां असीं कराईंदासीं मुलाक़ात। पर हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे नौजवान आहिनि ऐं हिन ई नंढी उमिरि में असीं चवंदासीं त उन्हनि पंहिंजी शख़्सियत जा खोड़ सारा जेके हवाला आहिनि उहे ठाहे वरिता आहिनि। काफ़ी टैलेंटेड आहिनि ऐं मुख़्तलिफ़ फील्ड में ॾाढो ज़बरदस्त कमु कनि था ऐं पाण वकील बि आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु सुठी ॻाल्हि इहा आहे त सियासत खे जेको असां वटि हिकिड़ो ठाहियो वियो आहे, तासुर ॾिनो आहे त सियासत का बुरी शइ आहे या हिन में सिर्फ़ु वॾा माण्हू जेके आहिनि, पैसे वारा माण्हू अची सघनि था, उन मिथ खे बि उन्हनि टोड़ण जी हिकिड़ी कोशिशि कई आहे। सो उन्हनि अवामी राज तहरीक जे नाले सां जेका आहे सा पार्टी जो बुनियादु विधो आहे। पाण उन जा चेयरमैन आहिनि। उन सां गॾोगॾु सिंध लीगल एड जेका कमिटी आहे वकीलनि जी तंज़ीम, उन जा बि मेंबर आहिनि ऐं जेके बि मुख़्तलिफ़ इशूज़ सिंध जा थियनि था उन्हनि ते ॾाढो सुठो ॻाल्हाइनि था ऐं तक़रीबन हर हंधि अव्हांखे हू मौजूदु नज़र ईंदा। ऐं जेके नौजवान असांजा पढ़ाई वारे पासे आहिनि उहो कोचिंग सेंटर में बि हलाईंदा हुआ ऐं CSSC जेका आहे तयारी कराइनि पिया, जेका अकेडमी आहे उन्हनि जा पाण डायरेक्टर बि आहिनि।
सो इहे हवाला जेके मूं ॾिना यकीन मां सम्झी विया हूंदा त साईं सैयद खलील अहमद जेके आहिनि अॼु उहे असांजा महिमान आहिनि। सो उन्हनि सां असीं कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, स्पेशली सिंध जे नौजवाननि जे हवाले सां या जेके सिंध जा इशूज़ आहिनि उन हवाले सां। सैयद खलील शाह साहिबु मूंखे पंहिंजे प्रोग्राम में असीं भली कार चऊं था। अच्छा, जीअं त तव्हां एडवोकेट आहियो, पहिरीं ऐं जेको सुवाल इहो ई कंदसि त कानून खे ॼाणणु केतिरो ज़रूरी आहे आम बंदे लाइ? सभिनी खां पहिरियां त मां नसीर जो ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे हिन शानदार प्रोग्राम में घुरायो आहे ऐं तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह ॾाढो पॉपुलर आहे ऐं इन तरह तव्हांजे सुठे इशूज़ खे तव्हां खणी हलंदा आहियो, तव्हांखे हिन लाइ जसो हुजे। हाणे जेसि ताईं तव्हांजे सवाल जो ताल्लुक़ु आहे त आउं सम्झां थो लीगल अवेयरनेस कंपल्सरी आहे ऐं हिन वक़्तु असांजी सोसाइटी जा जेके वॾा मसइला आहिनि, ख़ासि तौर ते छो असां अनफॉर्चुनेटली हिन वक़्तु बि हिकिड़ी फ्यूडलिस्टिक सोसाइटी में ई जीऊं पिया, कुझु मख़सूस 3-4 असांजा शहर छॾे करे। उन में वॾे में वॾो मसइलो इहो थींदो आहे त आम माण्हू खे ख़बर ई न आहे। ऐं जॾहिं बि लीगल अवेयरनेस ते ॻाल्हाईंदो आहियां, हिकिड़ो तमामु नंढिड़ो मिसाल आहे त ऐसे छो कंहिं बि आम माण्हूअ खे फ़ोन करे घुराईंदो आहे, माण्हू सम्झंदो आहे त बसि बाबा हाणे 2-3 ॾींहं मां ॿाहिरि निकिरंदुसि ई कोन। असांजो कानून तमामु वाज़े आहे उन मामले जे बारे में, ऐसे छो की उहो राइट ई कोन्हे हुनखे घुराए सघे, पर छो त आम माण्हू खे अवेयरनेस न आहे, हू इहो सम्झंदो आहे त मूंखे घुराए त माने मुंहिंजे मथां FIR थी आहे। ऐं ॻोठनि में हिकिड़ो आम इहो वॾेरो कंहिंखे फ़ोन कंदो आहे, ऐसे छो की उहो माण्हू खे खणी वेंदा आहिनि, रखी छॾींदा आहिनि 3-3, 4-4 ॾींहं। हुननि खे शायदि वीचारनि खे इहो लॻंदो आहे, हुननि माण्हुनि खे त शायदि हिकु कानून में लिखियलु आहे, तॾहिं माना ऐसे छो की दरख़्वास्त ॾिनी आहे, खणी वियो आहे, उहो दरख़्वास्त ॾियण ते बि हुनखे कोई इख़्तियार ई कोन्हे। मां नंढिड़ो तव्हांखे हिकिड़ो मां सिर्फ़ु इहो मिसाल ॾेई छॾियो, पर कानून जा खोड़ सारा उन में ख़ासि तौर ते असां वटि वॾे में वॾो मसइलो इहो आहे क्रिमिनल साइड ते, जो दुनिया त इलाही अॻियां निकिरी वई आहे। असां ॿाराड़ी जी साइड ते सभिनी खां वॾा जेके असां मसइला फेस कंदा आहियूं उहे एज़ ए क्रिमिनल लॉयर आउं सम्झंदो आहियां त उन में अवेयरनेस तमामु ज़रूरी आहे। इवन असांजे हितां आम माण्हू सां जेको शहरनि में नौजवाननि जा जेके मसइला थींदा आहिनि, रोज़ को न को पुलिस वारो हुनखे पकिड़े वेठो हूंदो आहे, त उन्हनि खे बि अगरि ख़बर हुजे त बाबा हुनजो छा जेको मूंखे बंदो हथु विझे पियो उनखे इख़्तियार हासिलु आहे या न आहे, त उनजो अब्यूज़ ऑफ पावर ॾाढो आहे इन्हनि जे अंदरि। त अगरि उहो पाण उहा नॉलेज ॾियूं या उन्हनि माण्हुनि खे ॼाण हुजे त एटलीस्ट हुन खां उहो पुछी सघे थो त बाबा अगरि तूं मूं में हथु विझी थो त तूं कहिड़े कानून जे तहत इहो कमु करी पियो। त इहा अवेयरनेस ज़रूरी आहे इलाही, आउं सम्झां थो त इहा कंपल्सरी शइ आहे। जीअं पाण खे आम फॉर्मल एजुकेशन ज़रूरी आहे, अहिड़ी तरह लॉ जी एजुकेशन न सिर्फ़ु हिकिड़े लॉयर खे या के शागिर्द खे, पर हर शहरी खे हुनखे हुजणु घुरिजे। अच्छा, या जी इंफॉर्मेशन या एजुकेशन कीअं मिलंदी, छो जो असां वटि आम तौर ते ॿिया सब्जेक्ट्स ई काफ़ी आहिनि जंहिंखे एॾी वैल्यू ॾेई वेंदी आहे, त छा तव्हांखे नथो लॻे त इहो हिकिड़ो सब्जेक्ट हुजणु खपे असांजे कोर्स में मौजूदु? बिल्कुलु, तव्हां सभु मुतफ़िक़ आहिनि हिन ॻाल्हि ते, मां तव्हां सां एग्री आहियां। काफ़ी असांजो जेको एजुकेशनल सिलेबस आहे तमामु घणो आउटडेटेड आहे ऐं मां सम्झां 50-60 साल खां हुन में का चेंज ई कोन्हे, उहे ई पुराणियूं शयूं असां रिपीट कंदा था अचूं। त उनजे अंदरि अगरि असां इवन ॿारनि खे बि हिकिड़ी लॉ जी अवेयरनेस ॾियूं त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं उहो बेस खां उनखे स्टार्ट कजे। ज़रूरी न आहे त को तमामु डेप्थ में तव्हां हलिया वञो, हर कंहिंजी पंहिंजी चॉइस आहे। बिल्कुलु, जीअं मिसाल तौरु हाणे पाण फिज़िक्स केमिस्ट्री पढ़ूं था, मां बि पढ़ी आहियां, तव्हां पढ़ी, हर बंदो को साइंटिस्ट त कोन थी वियो, पर हिकिड़ी बेस हुजणु घुरिजे। अहिड़ी तरह लीगल एजुकेशन जे लाइ बि असांखे गवर्नमेंट खे एटलीस्ट एफर्ट वठणु घुरिजनि त बाबा हुनखे एज़ ए सब्जेक्ट तौरु शामिलु कयो, ताकी हर उहो माण्हू, हर उहो ॿारु जेको वॾो थिए थो हुनखे ख़बर हुजे त बाबा मुंहिंजा बेसिक जेके राइट्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि। सही, अच्छा, ज़बरदस्त। उथंदे ई पहिरें कानून सां ई सवाल कया, सो उन सां रिलेटेड आउं जेकॾहिं कयां त दुनिया में इहो को मिसाल मूंखे नज़र अचे थो, हिते असां वटि छा थींदो आहे, पहिरें कंहिं ते बि FIR थी वेंदी आहे, इन्वेस्टिगेशन बाद में थींदी आहे। दुनिया में ईअं थींदो आहे, मुंहिंजे ख़्याल में जेतिरी मूंखे ख़बर आहे, पहिरीं जांच थींदी आहे पूरी, पोइ वञी कंहिं ते को केस फाइल थींदो आहे। सो असां वटि जेके इहे मिसाल आहिनि इनखे कीअं पिया ॾिसो? मुंहिंजे ख़्याल हाणे त शायदि का कानून साज़ी वग़ैरह बि थी आहे त इन्वेस्टिगेशन खां सवाइ कंहिं ते FIR न थिए या? अच्छा, क्रिमिनल लॉ में दुनिया पूरी 2 हिस्सनि में विरायल आहे। हिकिड़ो उहो आहे जेको तव्हां पॉइंट आउट कयो आहे, उनजो कॉन्सेप्ट बेसिकली इहो आहे त असां सिर्फ़ु हिकिड़े इल्ज़ाम जी बुनियाद ते, माना तव्हां हिकिड़े बंदे खे चयो त बाबा हिन चोरी कई आहे, उहा साबिती त न आहे, उहा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे बेसिकली त बाबा ही अलेज्ड आहे। असां हुनखे चवंदा आहियूं तव्हां हिनखे कन्विक्टेड न आहे, माना हिकु ॾोहारी न आहे, तव्हां हिन नथा ॾिसी सघो, असीं लफ़्ज़ मुल्ज़िम इस्तेमालु कंदा बाबा ही अक्यूज़ आहिनि त इल्ज़ाम लॻल आहे। अच्छा, उनजे अंदरि थिए छा थो, तव्हांखे ख़बर आहे उन अक्यूज़ खे बि हथकड़ी लॻल हूंदी आहे। उन अक्यूज़ खे हज़ारे माण्हुनि जे साम्हूं हथ मां पकिड़े खणी करे गाॾी में विहारींदा आहिनि, सॼो पाड़ो ॾिसंदो आहे। मिसाल तौरु, अच्छा, उन में अंदरि FIR खां पोइ असांजो जेको हिकिड़ो सिलसिलो आहे, चालान जमा थियो, केस हलियो, साल खां पोइ ख़बर पए ॾोहारी कोन हो।
तेसिताईं पाणे में त हुली वियो पूरी सोसाइटी में उन नौजवान जे मथां हिकिड़ो असरु कहिड़ो पियो, उन में उन वीचारे जा पैसा, ज़हनी अज़ियत, क्रिमिनल माण्हुनि सां गॾु वेठो 1 साल 2 साल खां पोइ घटि में घटि माना इहो टाइम तव्हांखे ॿुधायां थो जेको कंहिं केस जो हले थो। मां वरी 1 साल ॿुधायां थो त 8-10 साल जा तव्हां सुप्रीम कोर्ट जा मिसाल मौजूदु आहिनि, तमामु डिघा केस हली वेंदा आहिनि। उन में 1 साल खां पोइ ख़बर पियो वरी कोन उन वीचारे जो माना छा थींदो। पर इहो सिर्फ़ु पाकिस्तान में न, ॿियनि मुल्कनि में बि इहो निज़ाम हले पियो, ख़ासि तौर ते जेके कॉमनवेल्थ कंट्रीज़ आहिनि उन असां जे मथां जेको शुरू खां जेका लेजिस्लेशन आहे उहा ब्रिटिश बेस लेजिस्लेशन आहे उहा कंटिन्यू थिए पई। पर हिकिड़े पासे वरी ॿियो निज़ाम बि दुनिया में जंहिंखे तव्हां पॉइंट आउट कयो आहे, उहो ई आहे त सभिनी खां पहिरियां उन मामले जी इंक्वायरी थींदी त आया के हिन शख़्स जा केतिरा फ़ीसद चांसिस आहिनि त हीअ हिन क्राइम में इन्वॉल्व थी सघे थो या हिन जे पोयां को ॿियो को मेलाफाइड इंटेंशन आहे। ऐं छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको मुल्क जो निज़ाम आहे असां त उन तहत हलंदा आहियूं, उनखे ई ज़हन में रखंदा आहियूं। मुंहिंजो आइडियल निज़ाम उहो आहे जंहिंजे अंदरि तव्हां एटलीस्ट कंहिं बंदे खे हथकड़ियूं खणी तज़लील करे पेश न कयो, पर पहिरियां उनजी फेयर हिकिड़ी इंक्वायरी थियणु घुरिजे। अॼु साइबर क्राइम जेको पंहिंजो लॉ आहे उन जे अंदरि तव्हांखे थोरो उन तरह जी हिकिड़ी झलक ॾिसण में ईंदी, छो त जॾहिं कंहिं बंदे ते साइबर क्राइम जो को इल्ज़ाम लॻे थो त उन जी पहिरियां इंक्वायरी थिए थी, उहे ॾिसनि था शयूं, जांचीनि था प्रॉपर तरीक़े सां छा थियो आहे, कीअं थियो आहे। FIR वरी उनजो सेकेंडरी जेको सेकेंड स्टेप आहे उहो आहे त अगरि इन तरह जी बि का कानून साज़ी थिए थी त एटलीस्ट कुझु न कुझु हिकिड़ो रिलीफ उन माण्हू खे मिली वेंदो हुयो। अच्छा, इन में अक्सर तव्हां जेलुनि जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो रिफॉर्म्स खां आयो आहे त बाबा उहो माण्हू हू पे कंहिं ज़माने में चवंदा बाबा हीउ बीमार माण्हू आहे, हिन जो ज़हन माना सही न आहे, तॾहिं हिन क़िस्म जी एक्टिविटीज़ में आहे, पाण हिन खे आइसोलेट कयूं था ताकी ही ॿाहिरि जे निकिरे त बहितर थी अचे। बदकिस्मती सां असां वटि जेको बि माण्हू अंदरि वेंदो आहे उन खां वधीक ॾुआरी थी वेंदो आहे, छो त असां वटि सिस्टम अहिड़ो ठहियलु आहे हुन में करेक्शन त थिए कोन थी। जेलुनि जो कॉन्सेप्ट इहो त करेक्शन इंस्टीट्यूशन्स हू माण्हू खे रिफॉर्म कंदा, सही कंदा, वापसि तरबियत कंदा। पर हिते त माना सम्झां थो त जेको क्रिमिनल वीचारो न वाहे उहो निकिरे थो त ज़बरदस्त क़िस्म जा क्राइम सिखी अचे थो, ऐं जेको आम क्रिमिनल वञे थो नंढी चोरी में को मजबूरी में करे थो हार्डन क्रिमिनल थी करे ॿाहिरि मोटी अचे थो, ऐं सोसाइटी उनखे जे नज़र सां ॾिसे थी डिसरिस्पेक्टफुली त उहो ॿाहिरि निकिरी करे हिकिड़ो क्रिमिनल थी वञे थो। त असां वटि तमामु घणनि हिकिड़े रिफॉर्म जी ज़रूरत आहे। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त पढ़ियो लिखियो जेको हिकिड़ो तबिको आहे असां वटि तमामु तेज़ी सां इन पोएं 10 सालनि खां वधियो आहे। ख़ासि तौर ते असांजी जुडिशरी में हिकिड़ो जेको रेवोल्यूशन आहे 2007 जी जेका मूवमेंट आहे, मूं बेसिकली मुंहिंजी फील्ड हिकिड़ी ॿी हुई, मां CSS जो एस्पिरेंट हुयसि, एजुकेशन हुई, मूं जेका इंस्पिरेशन वरिती उतां खां वरिती त न ही वाहिद असांजी फील्ड आहे जेका टकराइजी कंहिंखां बि सघे थी ऐं सिस्टम में हिकिड़ो चेंज आणे सघे थी, उहा तब्दीली आणे सघे थी। ऐं विदाउट बीइंग MNA MPA सेनेटर असीं पावर पॉलिटिक्स खां हटी करे बि घणो कुझु करे सघूं था ऐं लेजिस्लेशन जे अंदरि पंहिंजो रोल प्ले करे सघूं था। त इहा ई वजह हुई जो असां इन तरफ़ आयासीं। ऐं हाणे जेके इन तरह जा टॉपिक्स डिस्कस थियनि पिया, थी सघे थो त जंहिं सिस्टम जी तव्हां ॻाल्हि कयो पिया अॻियां हली करे असां एफर्ट ॾियूं, तव्हां एफर्ट ॾियूं, पाण गॾिजी करे हुन निज़ाम खे इम्प्लीमेंट कराए विझूं। अच्छा, तव्हां CSS जी ॻाल्हि कई त तव्हां पंहिंजी CSS जी अकेडमी बि हलाए रहिया आहियो, उनजे बारे में ॿुधाइजो। बेसिकली नंढे हूंदे खां वठी करे हिकिड़ो क्रेज़ हूंदो हो, ॾिसंदा हुआसीं CSS ऑफिसर्स वग़ैरह खे, त मां इंटर खां उहा प्रिपरेशन स्टार्ट कई। पर आउं हिकिड़ी ॻाल्हि फ़ख़ुर सां चवंदो आहियां त मां पीले स्कूल में पढ़ियो आहियां, मुंहिंजो सरकारी स्कूल, सरकारी कॉलेज, सरकारी यूनिवर्सिटी। इन ॻाल्हि खे पैसे सां कोन जोड़ींदो आहियां त बाबा जंहिं वटि पैसो आहे उहो CSS करे वञे थो, एग्ज़ाम पास करे वञे थो। मूं 2 अटैम्प्ट ॾिना आहिनि, मां हिकिड़ो पास कयो आहे, मुंहिंजो हिकिड़ो अटैम्प्ट रहिजी वियो, मुंहिंजो हुन में इंटरव्यू बि क्लियर आहे, रिटन बि क्लियर आहे, जेका कमीशन थी 2017 वारी। उन खां पोइ बहरहाल फील्ड मुंहिंजी इन तरफ़ हुई त मां पंहिंजो टेंडेंसी उहो तब्दील करे छॾी। सो चवण जो मक़सदु इहो आहे त उन शइ जो तालुक़ु पैसे सां न आहे, तव्हांजी पंहिंजी जेका कैपेसिटी आहे या तव्हांजी पंहिंजी विल पावर आहे, तव्हां उनखे कहिड़ी तरह ॾिसो था। CSS जे ॿारनि खे पढ़ाईंदे ऐं उन्हनि खे ईअं कोन चवंदो आहियां त बाबा तव्हां कमरे में बंदि थी बसि रुॻो किताब हुजनि, तव्हीं हुजो, दुनिया भुलिजी वञो, उनजा कई नेगेटिव इम्पैक्ट थी वञनि था। उहा जेका माण्हू सफ़ा आइसोलेशन में हलियो वञे थो, उनजो नेगेटिव साइड इहो आहे त उहो ॿारु जॾहिं फेल थी वञे थो त पोइ काफ़ी तव्हां ॾिठा हूंदा मेंटली डिस्टर्ब पढ़िया लिखिया माण्हू, हिकिड़ो त माना इहा शइ आहे। ॿियो एम रखनि ई कोन था, माना सफ़ एक्सट्रीमिस्ट न आहे थियणो तव्हांखे। मूं ज़िंदगी तमामु वॾो हिसो हिन फील्ड खे ॾिनो आहे, बट आई एम प्रिटी ओके विद इट। अलहमदुलिल्लाह मां जंहिं फील्ड में आहियां मां उन फील्ड में नालो कमायां पियो, मां पंहिंजी नई फील्ड चूंड, उन ई पंहिंजी CSS जी नॉलेज खे मां हिकिड़े ॿिए हंधि ते यूटिलाइज़ करे अॻियां वधां पियो। त कमीशन जो जेको स्टूडेंट आहे उनखे थोरो माना ओपन ज़हन रखणु घुरिजे, नॉर्मल लाइफ गुज़ारे हले, उनजो मज़ो पंहिंजो, उनजो क्रेज़ पंहिंजो आहे। मुंहिंजी अॼु ॾींहं ताईं जी रीडिंग हैबिट आहे, माना को अहिड़ो ॾींहुं न आहे मां पढ़ंदो न आहियां। उहा जेका हैबिट डेवलप कई आहे मुंहिंजी कमीशन जी एग्ज़ाम्स कई आहे, CSS कई आहे,
मीन वाइल हिकिड़ो रिलेटिंग टू सिंध हिकिड़ो नंढिड़ो इशू आहे त असांखे PCS में अपॉर्चुनिटीज़ कोन आहिनि, पर असीं जॾहिं PMS जा ॿार ॾिसंदा आहियूं त अगरि CSS न थी त ॿार हुते पंजाब PMS में हलिया वञनि था। असां वटि PCS में तव्हां अज़ाब ॾिठो आहे त असां भोॻियूं था वेठा, 15 सालनि खां वठी करे को मैरिट हले ई कोन थी, कुझु थिए हले कोन पई, त एटलीस्ट ॿारनि वटि हिकिड़ो अल्टरनेट चॉइस हुजे PCS जे अंदरि, हिकिड़ी सख़्ती हुजे, CSS टाइप एग्ज़ाम इदारे ते ताला लॻी आहे, इन खां वधीक ज़्यादती ऐं ज़ुल्म कहिड़ो थो थी सघे। हाणे उन में मतिलबु को माण्हू सोचे ई कोन थो सघे न, जॾहिं तव्हां के ॿार खे सजेस्ट बि कयो था, जॾहिं आऊं मोटिवेट करण महिल ॿारनि खे सम्झाईंदो बाबा ख़ैर आहे CSS भई PCS हुजंदा न साईं, बसि इन खां बसि भली आहे। त अहिड़ी इदारा पंहिंजा सां प्रोविंशियल बि तरह स्ट्रॉन्ग हुजणु घुरिजनि ताकी ॿारनि खे हिकिड़े ऑप्शन हुजे दिमाग़ में, न असां हीअ न त हीअ शइ करे सघंदासीं। बहरहाल CSS हिकिड़ो मुंहिंजो लाइफ जो क्रेज़ रहियो ऐं मूंखे अञा बि हुन ॻाल्हि ते वॾी ख़ुशी आहे, कोई इशू न आहे। लाइफ जा ॿिया बि काफ़ी एंगल्स आहिनि में तव्हां सुठी लाइफ गुज़ारे सघो था ऐं सक्सेसफुल थी सघो था। बिल्कुलु बिल्कुलु हाणे टाइम थियो ब्रेक वठूं था, अञा खोड़ सारा मामला आहिनि ऐं मां सम्झणु चाहींदासीं। नो डाउट तव्हांजी फैन फॉलोइंग बि सुठी आहे, उहे बि ॾिसंदा हूंदा, उन्हनि खे बि कुझु सिखण जे लाइ सम्झण जे लाइ मिलंदो, असांखे बि मिले थो। सो नाज़रीन ब्रेक वठूं था, वापसि ईंदासीं सैयद खलील अहमद शाह साहिब सां, अञा वधीक खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं, पर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार, ऐं सैयद खलील अहमद शाह साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं काफ़ी दिलचस्प ॻाल्हियूं हलनि पियूं लॉ जे हवाले सां, CSS ऐं नौजवाननि जे हवाले सां हली पे। मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त CSS जी जेका एडमिशन जेके बि सेंटर्स वग़ैरह आहिनि उनजी एॾी एक्सपेंसिव छो आहे? जेकॾहिं असां हुतां एजुकेशन हासिलु कयूं था तुंहिंजी एक्सपेंसिव छो आहे? ऐं उनखां अलावा उन सां गॾोगॾु त असां वटि तक़रीबन ॿार जेके आहिनि उहे CSS में वञणु चाहिनि था, छो जो ट्रेंड ठहियलु आहे अॼुकल्ह, पोइ तव्हां छा था सम्झो उहो उन्हनि जो मतिलबु उन्हनि जो ठाठ ॾिसी करे ऑफिसर जो ॾिसी करे अट्रैक्ट थियनि था या मुल्क लाइ? अच्छा बिल्कुलु तव्हां इहा ॻाल्हि सही पॉइंट आउट कई आहे। असां वारे दौर में जंहिं वक़्तु आउं CSS जी तयारी कयां पियो उते इदारा एॾा महांगा न हूंदा हुया, हिकिड़ो सुठो टीचर हूंदो हुयो अंग्रेज़ी जो, उहो सॼी तरबियत ॾींदो, बेसिकली कमर्शलाइज़ करे छॾियो आहे असां हर शइ खे। ऐं उन में ही सिस्टम जेको असांजे तक़रीबन जेके बि इदारा आहिनि उहे स्कूल हुजनि, कॉलेजिस, प्राइवेट यूनिवर्सिटीज़, हाणे वरी प्राइवेट इदारा, आउं सम्झंदो आहियां त कुझु लिमिट हुजणु घुरिजे, उन ते कुझु चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे त बाबा एतिरी, हाणे उहो लखनि में फ़ी आहे हुनजी। बिल्कुलु हाणे हिन सां थिए छा थो, अच्छा ख़ासि फ़र्क़ु न पवंदो आहे हिन सां, फ़र्क़ु ॿार जी मेंटेलिटी ते पए थो, मायूसी फैले थी। हिकिड़ो ग़रीब माण्हू सम्झे थो त छो त मूं वटि पैसा कोन हुया इन करे मां हिते वञी कोन सघियो आहियां, अफोर्ड कोन करे सघियो, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। काफ़ी जेके ॿार आहिनि उहे घर वेठे करे सघनि था। अच्छा द मोस्ट सरप्राइज़िंग पार्ट ऑफ माई लाइफ उहो इहो आहे त मां कॾहिं को CSS जो इदारो जॉइन कोन कयो आहे, मां कॾहिं बि उते अकेडमिकली पढ़ियो न आहियां उन्हनि खां। मुंहिंजो अंग्रेज़ी जो टीचर आहे, उन ई मुंहिंजी शुरू खां वठी करे तयारी कराई आहे। मुंहिंजे ॿिन्ही अटैम्प्ट जे अंदरि जेके PCS जा मुंहिंजो इंग्लिश ऐसे क्लियर आहे, कंपोज़िशन क्लियर आहे, सब्जेक्ट मां क्लियर कया जेके ॾुखिया तरीन सब्जेक्ट हूंदा आहिनि। हाणे उहो इवन की मां कंहिं इदारे में वियो न आहियां जेको ही ॿार सम्झनि था त की वॾे कमर्शलाइज़ इदारनि में वञिबो ऐं उते उहा शइ हासिलु थी वेंदी, ईअं न आहे। तव्हां खणे भाङे आऊं इन ॻाल्हि खे बीइंग अ टीचर यकीन रखंदो आहियां, गाइड बि कंदो हुउसि, बीइंग अ मेंटर त बाबा पाण ते रिलाए कयो, तव्हांजी पंहिंजी कैपेसिटी आहे, तव्हांजो पंहिंजो टाइम आहे, उन जे हिसाब सां ई तव्हां शयुनि खे बहितर बणाए सघो था। ज़रूरी न आहे त को तव्हां लखे रुपया ॾींदो पोइ तव्हां उन बहितर हलंदो। तव्हांजो जेको सेकेंड पार्ट आहे इहो बि माना मां सम्झां थो त 99% ईअं ई आहे। असीं CSS खे फॉलो इन करे कयूं था, इहा बि हिकिड़ी समाज जी जेका अणबराबरी आहे, जिते असां नंढे हूंदे हिकिड़ो ज़ुल्म ॾिठो आहे, ज़्यादती ॾिठी आहे, ताक़तवर ॾिठो आहे माण्हू, उते छा सोचूं था असां हिन सिस्टम खां असांखे माना हिकिड़ो प्लान थो वठिणो आहे, रिवेंज करिणो आहे, हिन खां मां बि ताक़तवर थींदुसि। हिते उहो सर्विस वारो कॉन्सेप्ट न आहे इन मेजॉरिटी, हिते कॉन्सेप्ट इहो आहे त जीअं ॿियो ताक़तवर आहे हिते मूंखे बि ताक़तवर थियणो आहे। हाणे उहो उन सोच जे नौजवाननि लाइ आउं सम्झां थो त इहो मुनासिबु न आहे। ॿिया बि कई तव्हांजा अहिड़ा रस्ता आहिनि जंहिंजे अंदरि पाण, छो त वरी पाण पॉलिटिकली मां घणो अटैचमेंट आहे मुंहिंजी सियासत सां, ओके असांजो न्यूज़ मॉर्निंग शो आहे त न्यूज़ बि थींदी मॉर्निंग शो त उन में इहो आहे त सियासत वारे पासे खे बि तव्हां पावरफुल सम्झो, कमज़ोर पासो न आहे, उहा वीकनेस न आहे, सियासत असांजी स्ट्रेंथ आहे तमामु घणी। अगरि तव्हां पॉज़िटिव पॉलिटिक्स कयो था, तव्हां अगरि वकील आहियो, बीइंग टीचर बि तमामु वॾो पावरफुल हिकिड़ी शइ आहे। काफ़ी अहिड़ा शोबा आहिनि जंहिंजे अंदरि तव्हांखे ताक़त मिले थी। अहमद मुख़्तार मुंहिंजो फेवरेट कैरेक्टर हुया, ऐं टीचर थी करे लिबिया जे अंदरि वॾो इनकलाब बर्पा कयो। काफ़ी अहिड़ा तव्हांखे किरदार मिलंदा जेके पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में तमामु घणो पावर रखनि था। त
त फॉर सेक ऑफ पावर मेजॉरिटी अचे थी, एग्री विद दैट, उन में का ॿराए कोन्हे। उन जे अंदरि बि थोरी उन्हनि जी तरबियत जी ज़रूरत आहे त पावर काफ़ी शयुनि जे अंदरि आहे, ज़रूरी न आहे त सिर्फ़ु असां इन करे CSS में अचूं त बाबा असांखे पावर खपे थो, पर CSS में असांखे कॉम्पिटेंट माण्हुनि जी ज़रूरत आहे। छो त जेको मुल्क जो निज़ाम पॉलिटिशियन में डायरेक्शन कंहिंखे ॾींदो आहे, असांजी जेका जुडिशरी आहे उहा बि डायरेक्शन कंहिंखे ॾींदी आहे, उन अल्टीमेटली जेको पावर जो सर्किल आहे उहो ब्यूरोक्रेसी आहे हर हंधि। उन ब्यूरोक्रेसी में को माण्हू अगरि नियत सां अचे थो त मूंखे सिर्फ़ु पावर खपे ऐं नथो सम्झां तूं सही तरह सर्व करे सघंदो, इन करे अगरि इन नियत सां अचे त न मूंखे हिन मुल्क जे सिस्टम खे सिधो करिणो आहे, निज़ाम खे सिधो करिणो आहे, हिन ख़राबियुनि खे सिधो करिणो आहे, त उहो वधीक एप्रिशिएटेबल ॻाल्हि हूंदी। अच्छा, जेकॾहिं हाणे साईं अचूं अव्हांजी जेका तंज़ीम वारो बि बुनियादु विधो अवामी राज तहरीक, उहो एक्सपीरियंस अव्हांजो कीअं रहियो? ऐं जेको इहो इहा बि असां वटि हिकिड़ी मिथ आहे त सियासत सिर्फ़ु चंद ख़ानदाननि जे ई वस जी ॻाल्हि आहे, उहे ई करे सघनि था, या जन वटि तमामु घणो पैसो आहे उहे ई करे सघनि था। अव्हां त काफ़ी, मूंखे पर्सनल ख़बर आहे त काफ़ी भोॻियो बि आहे, सो इहो अव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? आउं सम्झां थो त मुंहिंजो ॾाढो ज़बरदस्त ऐं शानदार एक्सपीरियंस रहियो आहे, तजुर्बो रहियो आहे, ऐं तमामु लिमिटेड रिसोर्सिस सां गॾु असां हिकिड़ो इम्पैक्ट क्रिएट करे सोसाइटी खे ॾेखारियो आहे त ॾिसो हीअं बि थी सघे थो, हीअ पॉसिबल आहे। हाणे असां वटि जेका बदकिस्मती उहा इहा आहे त सियासत में अचण लाइ को तयारु कोन्हे, वॾे माण्हू जेको इशू इहो आहे, ऐं उहे मुहरिकात ठाहिया विया आहिनि, डेलिब्रेट एक्ट आहे माण्हुनि जो त सियासत खे तव्हां अहिड़ो करे छॾियो को अचे न। ऐं मिसाल तौरु पंहिंजे घर जी ॻाल्हि कयां, आउं चवंदुमि अधी मुंहिंजी डॉक्टर थिए, भाउ मुंहिंजो इंजीनियर थिए, अञा को बची वञे त CSS करे विझे, पर के हिकिड़े माण्हू खे छा असां घर में तयारु कयो आहे त पुटु तूं सियासत कजां, हीअ सभिनी जे मथां जेको तूं रूल कंदे, इंजीनियर्स जे मथां, डॉक्टर्स जे मथां, CSP जे मथां, उहो त तूं आई, पर न, असां वटि गुंजाइश कोन्हे। ग़लती सां अगरि को ॿारु सियासत में अची वियो त मुंहिंजे मथां वॾे में इल्ज़ाम ख़बर थो छा आहे, ख़लील छा ॿार खारे छॾिया आहिनि, हिन नौजवान खे ख़राबु कयो आहे, हुनजो मुस्तक़बिल ख़राबु करे छॾियो आहे। अच्छा, मूंसां गॾु जेके नौजवान अटैच आहिनि, तमामु सुठा वकील आहिनि, के ॿाहिरि आहिनि, के CSPs थी विया, उहे मूंसां गॾु सियासत करे बि पुॼी विया हलिया, उहे जेके सियासत न पिया कनि उन्हनि कहिड़ा थी रहिया आहिनि, माना कहिड़ो कमाल थी वियो आहे, जेके पॉलिटिक्स न पिया कनि उन करे छॾियो आहे। त आउं सम्झां थो त पॉलिटिक्स खे पॉज़िटिव बनाइण जी असांजी एफर्ट हुई, त जिते हिकिड़ो ख़राबु माण्हू सियासत करे थो त असीं ईअं नथा चऊं माण्हू ख़राबु आहे, असीं चऊं था सियासत ख़राबु आहे, पर जॾहिं कुझु चङा माण्हू, सुठा माण्हू, एजुकेटेड क्लास, वकील थी विया, CSS जी तयारी कंदड़ माण्हू थी विया, हिकिड़ो पढ़ियो लिखियो इंजीनियर थी वियो, डॉक्टर थी वियो, असांजी फुल कोशिशि इहा हुई, अॼु बि इहा ई आहे त जेका एजुकेटेड क्लास आहे असांजी सोसाइटी जी, उनखे पाण न छिके खणी अचूं ऐं उन में असां कामयाबु वियासीं। असां वटि वॾियूं जेके पाण वॾियूं पार्टी चवंदा आहियूं, उन्हनि जी स्ट्रेंथ छा हूंदी आहे, उहो कारकुन न हूंदो आहे, उहो आम माण्हू हूंदो आहे, ऐं अनफॉर्चुनेटली असां वटि सिस्टम ई अहिड़ो आहे, उहो असां जेका हिकिड़ी जेका बिरयानी जी थैली, 200 रुपया हथ में, पोइ लखनि जा जलसा ॾेखारे, माण्हू चवंदा आहिनि अहिड़ो जलसो करे ॾेखारे, मूंखे साईं नाहे करिणो अहिड़ो जलसो, जंहिं माण्हू खे ख़बर ई न हुजे त मुंहिंजो चेयरमैन केरु आहे पार्टी जो, उन खां तव्हां सहाफ़ी चङो भलो वाइको कंदा आहिनि सभिनी खे अक्रॉस दी बोर्ड, पोइ पुछंदा आहिनि इहा ख़बर न हूंदी आहे जलसो छाजो आहे, ख़बर ई न पवंदी आहे, हू पाण माना परेशान हूंदा आहिनि, असीं हिते आया छा लाइ आहियूं त एॾी वॾी जेका क्वांटिटी जमा करे मूंखे करिणो छा आहे हुन सां, उहा कॾहिं बि इनकलाब न आणींदी, उहा कॾहिं बि तब्दीली कोन आणींदी, उहा साॻियो ई जेको सिस्टम हले पियो उनखे अॻियां वधाईंदी। असां भले 40-50 ॼणा हुजूं, पर घटि में घटि इहा ख़बर आहे पाण में मुतहद आहियूं, असांजे जलसनि में प्रोग्रामनि में हिकु हिकिड़े माण्हू खां तव्हां पुछो वञी करे उहो नौजवान ॿुधाईंदो अॼु छो वेठा आहियूं, सोसाइटी जा मसइला कहिड़ा आहिनि, पाकिस्तानी सियासत जा कहिड़ा मसइला आहिनि, सिंध जा कहिड़ा इशूज़ आहिनि, घटि में घटि उहो अवेयर माण्हू हूंदो। त असांजो टारगेट इहो आहे त भले असां माइनॉरिटी में हुजूं, पर हिकिड़ी सुठी एजुकेटेड क्लास खे असीं सियासत तरफ़ माइल कयूं। पर ज़ाहिर आहे जेके पाण इनकलाब पढ़ूं था, असांखे पढ़ण में माना सम्झो हफ़्तो 2 हफ़्तो लॻे थो न, पाण इनकलाब पढ़ी छॾियोसीं, हुननि खे आणण में सदियूं लॻियूं आहिनि। हाणे हिते वरी एक्सपेक्टेशन बि हाई जेका हूंदी आहे उहा अनफॉर्चुनेटली वरी साम्हूं हूंदी आहे, छो चवंदा न तूं पढ़ियो लिखियो माण्हू आहे, 5 साल में छा थियो, 6 साल में छा थियो, जेको इनकलाब रूस में सदन में आयो, जेको इनकलाब तव्हांजो क्यूबा में सदन में आयो, या ॿिया दुनिया जा जेके बि इनकलाब आहिनि, अमेरिकन रेवोल्यूशन आहे, इन्हनि खे एॾो वॾो टाइम लॻो आहे, पर सदियूं न वठंदासीं। असांजी इहा कमिटमेंट आहे पाण सां त असांजो ईंदड़ नसुल जेको आहे उहा वॾेरनि वारी सिंध न ॾिसंदो, एतिरी असीं स्ट्रगल, एतिरी महिनत करे वेंदासीं जो पंहिंजी हयाती में असां कुझु करे वेंदासीं ऐं निज़ाम खे लोॾे वेंदासीं, पर उन में हिकिड़ो प्रोसेस आहे, हिकिड़ो टाइम आहे, उहो लॻे थो। उन में वॾी ऐं जेका पर्सनल असांजी तंज़ीमी अचीवमेंट सम्झां थो, असां हिकिड़े हारी खे इलेक्शन में बीहारियोसीं, आऊं इलेक्शन में MP वारी सीट ते कराची खां मूं कंटेस्ट कयो, मुंहिंजो जनरल सेक्रेटरी और MNE सीट ते कंटेस्ट कयो, असांजो ॿियो साथी आहे तमामु, उहो पब्लिक फिगर आहे द बैरिस्टर अख्तर, उन कंबर शदाद कोट मां कंटेस्ट कयो।
असां उन वक़्तु गॾिजी करे 4 सीटुनि ते जेको असां इलेक्शन में बीठासीं, असांजो बीहण बि पंहिंजे पर में हिकिड़ो रेवोल्यूशन हो। पहिरियां चवनि पिया बीहंदा ई कोन, जॾहिं बीह रहियासीं हाणे हथु खणी वेंदा, हथु बि कोन कयोसीं, जॾहिं कुझु कोन पोइ असांजी वोट केतिरा आहिनि। असांजो फोकस वोट हुयो ई कोन। असांजो जेको फोकस आहे उहो इहो आहे त असां अवेयरनेस हिकिड़ी माण्हुनि में फैलाए वञूं, छो त हिते जेको असांजो इलेक्शनी निज़ाम आहे उनजे अंदरि आम माण्हू जो खटण त इम्पॉसिबल आहे। 10 लाख रुपए जी लिमिट आहे, करोड़ क्रॉस थी वेंदो आहे। असां इन सिस्टम खे त टोड़णु चाहियूं था जिते तव्हां पैसे खे कढी छॾियो सियासत मां। हाणे उनखे कढण लाइ असांखे जेसि ताईं असीं पाण एग्ज़ाम्पल नथा ॾियूं, असीं पाण मिसाल क़ाइमु नथा कयूं, माण्हू नथो सम्झे। उनजी हिकिड़ी असां कोशिशि कईसीं, काफ़ी हिते कामयाबु वियासीं ऐं वरी बि इनशा ताला होपफुल आहियां 2023 इलेक्शन में वरी तयार आहियूं। पंहिंजे पर में अगरि पोयां 4 हुयासीं त हिन दफ़े 8 बीहंदासीं इलेक्शन में। हिन स्टेटस को खे चैलेंज करणु कोन छॾींदासीं, इनशा ताला अॻियां वधंदासीं। अच्छा, मूंखे असांखे इहो ॿुधाइजो त जेका तव्हां चई अनअवेयर आहिनि माण्हू ऐं जलसनि वग़ैरह में वञनि था, उन्हनि खे ख़बर न आहे, उन सच आहे या मिथ कोन्हे या सच आहे, उन्हनि खे पुछियो वेंदो त उन्हनि खे ख़बर न आहे हूंदी त जलसो कंहिंजो आहे, चेयरमैन केरु आहे, अञा हू चवंदा आहिनि त बीबी। त इहो छा वजूहात आहिनि, छो अनअवेयर आहिनि? अच्छा, वोटर खे इन सां रिलेटेड सवाल त वोटर जो अवेयर हुजणु या पढ़ियो लिखियो हुजणु केतिरो माना थो रखे? तमामु ज़रूरी शइ आहे इहा। ॾिसो न, हाणे हुन माण्हू खे ख़बर ई न आहे। असां वटि वोटर वारो सिलसिलो ईअं ई आहे बिल्कुलु। हू गाॾियूं भरिजी ईंदियूं आहिनि, घरां खणी अचिबो आहे, घरां खणी अची लाइन में बीहारिबो आहे, उन्हनि खे वरी साॻी आहे बिरयानी ॾिबी, 2 रुपया हथ में ॾिबा, अबा वोट ॾेई वञे। हाणे आम माण्हू, छो त कुझु जेके असां वटि मिडिल क्लास तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे पहुचण जो मसइलो आहे। मूं अॼु ॾींहं ताईं बहसियत कारकुन या लीडर कॾहिं क़ौम सां शिकायत न आहे कई। पोइ माण्हू काफ़ी ॻाल्हाईंदा आहिनि, क़ौम खे आउं न ॻाल्हाईंदो, हिनजी वजह आउं सम्झां थो त असीं ज़िम्मेदार आहियूं। हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू जेको थोरो वधीक ॼाणे थो उहो ज़िम्मेदार आहे। हीअ जेका कुझु असांजी सोसाइटी में थिए थो, असांखे हुनखे करेक्ट करिणो आहे। हाणे उन माण्हू ताईं मुंहिंजी आवाज़ पहुती कोन्हे। मसइलो इहो आहे त असां हिकिड़ी 1 लख माण्हू, 2 लख माण्हू, 3 लख, 5 लख, ये 6 करोड़ आवाम ते असांजो आवाज़ त पुॼे। त उहो ई साॻी जेको प्रोसेस तव्हांखे ॿुधायो मां, टाइम सां उन्हनि माण्हुनि खे अवेयरनेस मिलंदी त बाबा हीअ ॾिसो, हीअ तव्हां सां कनि छा था। जॾहिं आम माण्हू ताईं उहा एक्सेस पुॼंदी, आउं सम्झां थो बहितरी ईंदी। हाणे वोटर वारो बि हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो बहस आहे त छा उन वोटर जो एजुकेटेड हुजणु ज़रूरी आहे? छा इहा डेमोक्रेसी आहे त जंहिं माण्हू खे ख़बर ई कोन्हे मां वोट कंहिंखे थो कयां, हुनखे ॿुधायो वञे दरवाज़े जे ॿाहिरि थियनि त ठप वञी हणजा, डेमोक्रेसी आहे? माना इहा ब्लाइंड डेमोक्रेसी हिकिड़ो माना कॉन्सेप्ट ई अलॻि आहे। मॉडर्न दुनिया में डेमोक्रेसी इनखे चवंदा आहिनि माण्हू खे ख़बर हूंदी आहे मां छा थो कयां, हू पंहिंजे एक्शन सां अवेयर हूंदो आहे। हिते ई पंहिंजे एक्शन सां अवेयर ई न आहिनि वीचारा त कयूं छा था। पोइ हुननि खे ठलनि नारनि जे पुठियां लॻाए छॾीनि था ऐं माण्हू हुन जे पोयां लॻनि था। पॉलिटिकल अवेयरनेस जी ज़रूरत आहे, सोशल अवेयरनेस जी ज़रूरत आहे, जेको कोशिशि में आहियूं। ऐं होपफुल आहियां त ॿियूं तंज़ीमूं असां सां गॾु जेके कमु कनि थियूं, हलनि थियूं, ऐं हिकिड़ो ॾींहुं उहो असांजो जेको आम वोटर हूंदो उनखे अवेयरनेस ईंदी। मीडिया जो तमामु ज़बरदस्त शानदार रोल आहे हींअर। तव्हांजी जेका आवाज़ आम माण्हू ते पुॼे थी, सोशल मीडिया वसीले पुॼे थी, त अॼु जी जेका सिंध आहे वरी बि काफ़ी बहितर सम्झां थो, ॾिसां थो त माज़ी जे मुक़ाबले में अॼु तमामु हिकिड़ी रेज़िस्टेंस तमामु वधी वई आहे। सही। अच्छा, हाणे टाइम बि पूरो थो थिए, पर आख़िरी सवाल ऐं सिंध लीगल एड कमिटी जेका आहे उनजो नो डाउट इरशाद रांझाणी खां वठी नाज़िम जोखे जो जेको रोल ॾिसूं पिया, इवन बैरिया वारो, सो उनजे रोल ते जेकॾहिं मुख़्तसिर मां ॻाल्हायो त पोइ पाण वरी एंडिंग न वेंदासीं। सिंध लीगल एड, मूंखे हिकिड़ो साईं असांजो वॾो सीनियर दोस्त आहे, मूंखे नालो हुनजो ज़हन में कोन्हे, हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾिनो हुन। चई हिकिड़ी वॾी ट्रक हूंदी आहे, हुनखे अगरि पाण 10 ॼणा बि धिकींदा आहियूं त उहा किरंदी न आहे। नंढिड़ो हिकिड़ो जेक सही जॻह ते रखिबो आहे, पूरी ट्रक हूंदी थी वेंदी आहे। सिंध लीगल एड उहो जेक आहे जंहिं फ़िलहाल माना उन्हनि सभिनी खे पोइ हिते छॾे ॾिनो आहे। बहरिया वारो जेको वाक़ियो आहे उनजे अंदरि तव्हां ॾिसो त हे टाए कोन आहिनि, न उन्हनि वटि पैसे जी कमी, न उन्हनि वटि पावर जी कमी, माना ॼण त हिन मुल्क जो ज़रे घटि बादशाह आहे इनडायरेक्ट। उन माण्हू अंधाधुन 33 FIR करायूं, कारकुन अंदरि कराई। उन्हनि खे जंहिं तरीक़े सां सिंध लीगल एड चैलेंज कयो, सिंध जा वकील ॿाहिरि निकिरी आया, त शौक़ आम माण्हू खे करणु चाहे पियो, उहो शौक़ु हुनखे लॻी वियो त हीअ किथां अची विया आहिनि। तमामु वॾी तादाद में जेको सिंधी वकील हिते कराची में आयो आहे, प्रैक्टिस करे थो, उन तमामु वॾो इम्पैक्ट विधो आहे हिन ॻाल्हि जो। ताज़ो जेको नाज़िम वारो वाक़ियो आहे, अगरि तव्हां उन वाक़िए में ॾिसो, इन वाक़िए खे अगरि असां मिसाल खणी हलूं त सिंध में जागीरदारी निज़ाम ऐं वॾेराशाही ख़तमु थी वेंदी। उन हिकिड़े सरदार ऐं उन्हनि जो पावर केतिरो आहे। मूंखे ॾाढो अफ़सोस थियो, हिकिड़े धरणे में मौजूदु हुयसि, उते हिकिड़े शख़्स चयो त चई साईं अगरि सिविल सोसाइटी, पॉलिटिशियन, मीडिया न हुजे त हींअर असांखे ई
असांजो माण्हू मारिजी वियो आहे, हीअ डंडा आणी करे असांखे रोड ते भॼाए छॾी। मां चयो छा एतिरो पावर आहे? साईं बिल्कुलु एतिरो पावर आहे। माना आम माण्हू इहो सोचे पियो त माना मीडिया जे करे, सोशल मीडिया जे करे, वरी उनजे करे उहो जेको सिलसिलो ठहियो, तव्हां सम्झा थो तमामु घणो तव्हांखे चैलेंज कयो आहे। हिकिड़े सरदार खे इनशाला सिंध लीगल एड कमेटी भाई जे फंदे ते ज़रूरु पुॼाईंदी जेको इन क़तल केस जे अंदरि इन्वॉल्व आहे। थैंक यू सो मच हमारी तमामु घणी महिरबानी सैयद खलील अहमद शाह साहब। ऐं ॻाल्हि उहा ई आहे, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि शाह साहब बि कई त बिल्कुलु मायूस कॾहिं बि न आहे थियणो। ऐं रसूल बख्श पलीजी साहब जी ॻाल्हि ऐं दोस्तनि सां कोट कंदो आहियां। अॼु आने यार मूंखे ॿुधाए पियो त उन्हनि जो बि इहो चवणु हूंदो त असां सहाफ़ियुनि सां ऐं उन्हनि जी हिकिड़ी कचहरी हो त उन्हनि चयो त सहाफ़ी, दानिश्वर, वकील इहे जेके बि आहिनि इहे क़ौम जा डॉक्टर हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं डॉक्टर ई मायूस थी वञे त क़ौम त वीचारी ऑलरेडी बीमार आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं बीमार माण्हू खे ॿुधाए तुंहिंजी ज़िंदगीअ जा बाक़ी 8 ॾींहं बचा आहिनि, तूं 4 ॾींहं पहिरियां फ़ौत थी वेंदो न, त कॾहिं बि असांखे मायूस न आहे थियणो। जेकॾहिं असां मायूस थी वियासीं त माण्हू त वीचारा ऑलरेडी मुख़्तलिफ़ मसइलनि में आहिनि, उहे असांखां वधीक मायूस थी वेंदा, डिप्रेस थी वेंदा। सो ईअं हिमत ऐं हौसले सां अॻिते हलणो आहे। खटणु हाराइण इहो ज़िंदगी जो हिसो आहे। केतिरा माण्हू कढाईंदी साईं चए पियो त इहो मैटर नथो करे। ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको सालनि खां सिस्टम हले पियो, जेको जमूद जो शिकार असांजो ई सिस्टम, उनखे चैलेंज करणु, इहा वरी बहादुरी जी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि त भित जेका आहे हुन मां जेकॾहिं हिकिड़ी सिर निकिती, आहिस्ते आहिस्ते ॿियूं सिरूं निकितियूं, उहो कोट ज़रूरु किरंदो आहे। सो साईं वारा जेके बि असांजा ॿिया जेके नौजवान आहिनि, उहे सालनि खां जेको हिकिड़ो कोट आहे, उन जूं जेके सिरूं आहिनि उनखे कढण जी हिकिड़ी कोशिशि कनि था ऐं नेठि ही उन में कामयाबु ज़रूरु वेंदा। ऐं हिकिड़ो इनकलाब चऊं या छा, उहो ज़रूरु हिकिड़ो असां न बि हुआसीं पर असांजी नसल ज़रूरु ॾिसंदा। सो अॼु जेको असांजो नाज़रीन ही प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणींदे थो पहुचे ऐं पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। ऐं इंशाअल्लाह वरी सुभाणे हिकु बार ॿीहर मुंहिंजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।